अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह महरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट ज़ोया बलोच। दुआ आहे जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे। महकंदा रहो, मुरकंदा रहो। जुमो सभिनी खे मुबारक हुजे। हीउ मुबारक ॾींहुं आहे, बाक़ी ॾींहंनि जो सरदार आहे ऐं कोशिशि कजे हिन ॾींहं ते असांखे दुआऊं घुरणु खपनि ऐं उन सां गॾोगॾु दुरूद पाक जेको आहे उहो कसरत सां पढ़णु खपे। सो नाज़रीन, हिन ॾींहं सां गॾोगॾु असां ॿियूं बि काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं। मिसाल तौरु जेकॾहिं तालीम जी ॻाल्हि कजे, तालीम इंतिहाई ज़रूरी आहे ऐं उन ते बि ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा जेका सिहत आहे उहा बि हज़ार नेमत आहे। सो जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं कोशिशि इहा ई आहे त सुठियूं ॻाल्हियूं कजनि, बहितरीनु ॻाल्हियूं कजनि ऐं इहा ई कोशिशि हूंदी आहे त मुख़्तलिफ़ अहिड़ा महिमान घुराइजनि जिन खां कुझु ॿुधी सघिजे ऐं ईअं खणी चओ त मीन्स की असांखे पंहिंजी तरबियत पाण करायूं था। सो कोशिशि इहा ई आहे त अव्हां जी बि तरबियत थिए, असांजी बि तरबियत थिए। सो अॼु त नातख़्वानी बि हूंदी हिन प्रोग्राम में ऐं हिन प्रोग्राम महरान टीवी जा जेके होस्ट आहिनि या जेके मुख़्तलिफ़ लेखक आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थिए। सो नाज़रीन, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 022210255, उहो डायल करे अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी करे पंहिंजी ख़ूबसूरत राय खां आगाह कंदा। हीउ प्रोग्राम फेसबुक ते बि लाइव आहे, उते बि अव्हां ॾिसी सघो था। उन सां गॾोगॾु हीउ प्रोग्राम शाम जो अपलोड बि थींदो आहे यूट्यूब ते। सो नाज़रीन, जीअं तव्हां ख़बर आहे हीउ प्रोग्राम हमेशह ईअं हूंदो आहे त मुख़्तलिफ़ जेके महिमान असां वटि हूंदा आहिनि उन्हनि जे फील्ड जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। सो अॼु असां सां गॾु जेके पहिरीं महिमान आहिनि से आहिनि ज़ाहिदा ताजबड़ो, मेज़बान आहिनि ऐं हिन प्रोग्राम मीन्स के हिन महरान टीवी चैनल ते हिन महरान टीवी जो हिसो आहिनि ऐं उन सां गॾोगॾु राइटर आहिनि, शाइर आहिनि। भली कार चवंदासीं प्रोग्राम ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन असां सां गॾु हिन प्रोग्राम में नातख़्वान मौजूदु आहिनि, अंज़िला अंसारी। उन्हनि खां असां नातख़्वानी ॿुधंदासीं। जीअं त मूं पहिरीं ॻाल्हि कई, जुमे जो भलारो ॾींहुं आहे। सो नाज़रीन, जॾहिं हीउ प्रोग्राम जेको आहे हिन टाइम सुबुह जो टाइम आहे, ईअं बि हूंदो आहे त हीउ प्रोग्राम अव्हां न ॾिसी सघो, मीन्स की अव्हांखे फ़ुर्सत न हुजे। सो हीउ प्रोग्राम अव्हां शाम जे टाइम, राति जे टाइम बि ॾिसी सघो था ऐं राति जो हीउ रिपीट थींदो आहे 1 बजे। सो नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो ऐं सभ खां पहिरीं असां सां गॾु ज़ाहिदा ताजबड़ो साहिबा हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा मैडम, सभ खां पहिरीं तव्हां हिते कीअं महसूसु कयो? हीउ ज़ाहिर मॉर्निंग आहे, सुबुह महरान आहे ऐं हुते तव्हां होस्टिंग कंदा आहियो प्रोग्राम में, हिते एज़ अ गेस्ट आहियो, त कीअं महसूसु कयो पिया? बिल्कुलु, मां जॾहिं बि ईंदी आहियां तव्हांजे प्रोग्राम में तमामु सुठो लॻंदो आहे ऐं मॉर्निंग जो अचणु त मुंहिंजे लाइ कोई इशू न बिल्कुलु आहे। बिल्कुलु। मां पाण उस्ताद आहियां त अच्छा, सुबुह उस्ताद आहियो, सुबुह खे बहितर कीअं बणाइजे? सुबुह जेकॾहिं फजर जो इंसानु उथे थो न, सही मुंहिंजो इहो कॉन्सेप्ट आहे त असां जेकॾहिं फजर जो उथूं था त हिकिड़ी इबादत बि थियो वञे। सही, बिल्कुलु ख़ुदा जी तरफ़ां जेका असांजा फ़र्ज़ थियल आहे निमाज़ बि अदा करे छॾींदा ऐं पोइ सुबुह जो उथण खां पोइ जेके कम कजनि था न उहे आराम सां कंप्लीट थी वञनि सही। था। पर जेको माण्हू सुबुह देरि सां थो उथे न, मुंहिंजो इहो तजुर्बो आहे त माना हिकिड़ो ईअं चऊं त मुशाहिदो चई सघां थी ऐं तजुर्बो बि चई सघां थी त कम कंप्लीट नथा थियनि। जेकॾहिं असां टाइम निंड में या इहे फज़ूल बिस्तरे ते वेही गुज़ारियूं था, कम कंप्लीट न थींदा। ऐं मां जेके ॾिठो आहे जेके माण्हू सवेरे उथनि था उहे अप टू डेट था रहनि, उहे पंहिंजे कमनि खे कंप्लीट रखनि था। मूंखे इहो वधीक फ़ाइदो नज़र ईंदो आहे। ॿियो हिकिड़ो ताज़ी हवा, सुबुह जो थोरो हिकिड़ो ॿाहिरि निकिरी रुगो बीहूं असां, भले घर में ई वेठा हुजूं पर हिकिड़े अङण में थोरी देरि लाइ हिकिड़ा 2-3 थधा साह खणी वञूं फ्रेश एयर जा, त बिल्कुलु पंहिंजी पर्सनैलिटी खे जेकॾहिं ग्रूम करिणो आहे त मुंहिंजे ख़्याल में सुबुह सवेर उथणु तमामु घणो लाज़मी आहे। इहो वक़्त जो क़दुरु आहे, वक़्त जो क़दुरु आहे ऐं वक़्त जो क़दुरु करणु खपे। असां सां गॾु हिन प्रोग्राम में अंज़िला अंसारी मौजूदु आहिनि, नातख़्वान आहिनि। कीअं महसूसु कयो पिया हिन प्रोग्राम सुबुह महरान जे अङण ते? सबसे पहले तो महरान टीवी का और आपका बहुत बहुत शुक्रिया कि मुझे यहाँ पे इनवाइट किया गया है। बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके। मैं पहले भी यहाँ पे आ चुकी हूँ रमज़ान के मंथ में जी, और जो है आज भी मुझे बुलाया गया है यहाँ पे, बहुत अच्छा लग रहा है। अच्छा, कैसे महसूस कर रही हैं कि ज़ाहिर यूनिवर्सिटी में आप स्टूडेंट थी, वहाँ पढ़ना लिखना और वो ग्रेजुएट वहाँ से होकर और फिर ये जो साथ साथ नातख़्वानी है, ये मीन्स कि मैं तो ये समझती हूँ कि ये हमारी खुश नसीबी है कि अल्लाह पाक ने हमें इतनी तौफीक अता फरमाई है और हमारे आवाज़ में इतना मीन्स के खूबसूरती दी है कि हम ये हमारे प्यारे आका, हमारे प्यारे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो सना है वो हम कर सकते हैं और लोगों तक जो है ना वो पहुंचा सकते हैं। तो आप क्या समझती हैं कि आप कितना खुश नसीब महसूस करती हैं खुद को? मैं बेसिकली बचपन से ही हूँ नातख़्वां। अच्छा, शौक है आपको? जी, बचपन से ही मैं पढ़ती हूँ। मेरे वालिदैन ने ये शौक मुझ में उजागर किया है और मुझे बहुत सपोर्ट किया है बचपन से ही और आज तक सपोर्ट कर रहे हैं। पढ़ाई के साथ साथ मैंने इस चीज़ को भी जो है साथ साथ चलाया ताकि
मतलब ये भी पढ़ाई भी साथ साथ चलती रहे मेरी, और ये टैलेंट भी मेरा वेस्ट ना हो। तो हमेशा दोनों को मैं अच्छे तरीके से साथ में जो है लेकर चलती रही, और आज जो है मैं ग्रेजुएटेड हो चुकी हूँ। और माशाल्लाह से मैंने इसमें नाथवानी में भी अवार्ड्स, काफ़ी अवार्ड जीते हैं, और लास्ट ईयर मैंने QTV से ऑल पाकिस्तान सेकंड पोजीशन भी ली माशाल्लाह, जबरदस्त। और फिर जो है डिफरेंट चैनल्स पे मैंने पढ़ा भी, और इस तरह आज आपके सामने यहाँ मौजूद हूँ। तो मैंने पढ़ाई को भी इसी तरीके से चलाया, और उसमें भी कोई रुकावट नहीं आई। अच्छा, कोई माशाल्लाह। मसला नहीं हुआ। आपकी तालीम के हवाले से मजीद बातें करेंगे। जाहिर है अब जब तालीम पर आते हैं तो ये बहुत वसी टॉपिक है, लेकिन हम सुनना चाहेंगे नात, और हमारे जो व्यूअर्स हैं वो भी वेट कर रहे हैं। हम इस प्रोग्राम का आगाज नात से करेंगे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिलो निगाह की दुनिया नई नई हुई है, दिलो निगाह की दुनिया नई नई हुई है, दिलो निगाह की दुनिया नई नई हुई है, दुरूद पढ़ते ही एक ऐसी रोशनी हुई है, दुरूद पढ़ते ही एक ऐसी रोशनी हुई है, और मैं बस यूं ही तो नहीं आ गया हूँ महफिल में, मैं बस यूं ही तो नहीं आ गया हूँ महफिल में, कहीं से इज़्न हुआ है तो हाज़री हुई है, कहीं से इज़्न हुआ है तो हाज़री हुई है, और ये सर उठाए जो मैं जा रहा हूँ जानिब खुल्द, ये सर उठाए जो मैं जा रहा हूँ जानिब खुल्द, मेरे लिए मेरे आका ने बात की हुई है, मेरे लिए मेरे आका ने बात की हुई है, दुरूद पढ़ते ही कैसी रोशनी हुई है।
दिलो निगाह की दुनिया नई नई हुई है। बहुत ही पुरसोज आवाज़, खूबसूरत आवाज़। बिल्कुल। अच्छा, जुमे जे हवाले सां छा चवणु चाहींदा ज़ाहिदा साहिबा? जुमे जो ॾींहुं भलारो ॾींहुं आहे ऐं मूंखे बि ॾाढो पसंदि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ो त असां भले रूटीन वाइज़ जेके 5 नमाज़ूं पढ़ूं था सॼे ॾींहं में रोज़ानो, त जुमे ते असांजी थोरी इबादत वधी वञे थी। बिल्कुलु। ऐं बेसिकली मूंखे त तमामु सुठो लॻंदो आहे हिकिड़ो सूरे कहफ़ पढ़णु, सूरे मुल्क आहे, सूरे मोहम्मद, सूरे जुम्मा ऐं यासीन। इहो मुंहिंजो मतिलबु रूटीन आहे त मां हर जुमे ते ज़रूरु पढ़ंदी आहियां ऐं दुरूद शरीफ़ जी तस्बीह त हूंदी आहे रोज़ानो। ज़बरदस्त। अच्छा, अहिड़ियूं जॾहिं महफ़िलूं सजाईंदा आहियूं, मीन्स की जॾहिं नातख़्वानी हूंदी आहे पंहिंजे घर में या अहिड़ा आंगन जेकॾहिं असां सजायूं था त कीअं महसूसु कंदा आहियो? सुठो थो लॻे, तमामु घणो। सुठो दिलि में लॻंदो, हिकिड़ो दिलि खे सुकून थो राहत अची मिलंदी वञे, आहे। दिलि में हिकिड़ो सुकून थो मिली वञे। बिल्कुलु बिल्कुलु। इहा ॻाल्हि आहे, महसूसु थिए थी। तमामु बहितरीनु। अव्हां जे लिखण तरफ़ बि थोरो ईंदासीं त लेखका बि आहियो, सो लिखणु छा था सम्झो त केतिरो ज़रूरी आहे? ऐं ज़ाहिर आहे लिखण बि हिकिड़ो फन चइजे या हिकिड़ो अदब चइजे या हिकिड़ो ईअं खणी चऊं त हिन मुआशिरे जी हिन दुनिया जी अकासी आहे या माण्हुनि जे अहसासनि ते लिखणु आहे, त छा था सम्झो त मतिलबु जेको आहे न लिखणु केतिरो ज़रूरी आहे ऐं लिखणु खपे, पढ़णु खपे, जेके लिटरेचर जेको आहे? मां जीअं हाणे शाइरी बि कई आहे ऐं उन खां पोइ नॉवेल्स लिखिया आहिनि, कॉलम्स लिखिया आहिनि, कहाणियूं लिखियूं आहिनि, सचियूं कहाणियूं लिखियूं आहिनि, शॉर्ट स्टोरीज़ लिखियूं आहिनि। त लिखण तरफ़ मुंहिंजो घणो ज़हन माइल रहियो आहे। ऐं अॼुकल्ह त ख़ैर शाइरी कोन थी कयां, सिर्फ़ु नॉवेल ॾांहुं मुंहिंजो हूंदो आहे ज़हन। त मां सम्झां थी जेकॾहिं असांजा ॾिसो असां घर में जेकॾहिं रहूं था, हिन दुनिया में असां रहूं था, असांखे प्रॉब्लम्स त आहिनि ई आहिनि हर इंसान खे। हर हंधि असां ॾिसंदासीं, हिकु विख खणंदासीं, हिकु क़दम ते असांखे अॻिलो लाज़मी ॻाल्हि आहे को मसइलो नज़र ईंदो आहे। उनजो ज़हन ते असरु थींदो आहे उन्हनि ॻाल्हियुनि जो। आस पास जो असांजो माहौल हुजे या आस पास असांजे जेके मिट माइट आहिनि या दोस्त अहबाब आहिनि, किथे न किथे को मसइलो कॾहिं हुननि सां कॾहिं असां सां आहे ई आहे। इन्हनि शयुनि खे डाइवर्ट करण लाइ, इन्हनि शयुनि जी जेका सोच आहे असांजी, जेके थॉट्स आहिनि असांजा, इन्हनि खे जेकॾहिं चेंज करिणो आहे, जेकॾहिं बदिलाइणो आहे, त मां सम्झंदी आहियां लिखणु मुंहिंजे लाइ त तमामु सुठो लॻंदो आहे मूंखे। त मुंहिंजा जेके थॉट्स हूंदा आहिनि उहे चेंज थी वेंदा आहिनि ऐं मुंहिंजो ज़हन जेके पहिरें ॻाल्हियुनि में हिकिड़ो उलझियल हूंदो आहे, लिखण तरफ़ जॾहिं माइल थींदो आहे त मां उहो पंहिंजो माहौल हिकिड़ो क्रिएट करे वेंदी आहियां त मूंखे हिन शइ ते लिखिणो आहे, त मुंहिंजो ज़हन ओॾां अची वेंदो आहे ऐं मां फ्रेश थी वेंदी आहियां। पढ़ण वारे ते केतिरो असरु थो थिए जेको पढ़े थो? साॻी ॻाल्हि आहे, बिल्कुलु साॻी ॻाल्हि आहे, त पढ़ण जो बि उहो ई असरु थिए थो। हिकिड़ो किताबु असांखे ज़िंदगीअ जूं कई मानाऊं थो ॾेखारे। ज़रूरी न आहे जेको मसइलो असां वटि हुयो किताब में असांखे उहो ई नज़र अचे। हिकिड़ो बिल्कुलु अपोज़िट शइ असांखे मिली सघे थी, हिकिड़ो सुठो माहौल असांजे ज़हन ताईं पहुची सघे थो इहे किताब जे थ्रू। जीअं मां ॻाल्हि कई पहिरीं त हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे, ॿिए तरफ़ तजुर्बो असांखे हूंदो आहे, टे तरफ़ वरी असांजो बुज़ुर्गनि जो तजुर्बो, असांजे वॾनि जो तजुर्बो आहे, जेको मिसाल तौरु जेकॾहिं अव्हां ज़िंदगी गुज़ारींदा था अचो जेका ऐं तव्हां उन किताब ते उहो ज़ाहिर जेको बि नोट कंदा था अचो, पोयां जेकॾहिं आऊं या मूंखां बि को अञा का नंढी छोकिरी हुजे जेका अञा नौजवान थियण ते हुजे ऐं अॻिते माना इन ईअं खणी चऊं त ॿाहिरीं दुनिया में अञा क़दम रखियो हुजे, त उहो किताबु पढ़ी करे उतां उहो सम्झी सघे थी कहिड़ा मसइला मसाइल थियनि था ऐं कीअं उनखे बहादुरी सां मुंहुं ॾियणो आहे। त हिकु तरफ़ वरी तव्हां उस्ताद बि आहियो माशाअल्लाह, त छा था सम्झो जेके हींअर जेके ॿार आहिनि उहे केतिरो पंहिंजे कोर्स वर्क ॾे उन्हनि जो ध्यानु आहे ऐं वरी केतिरो इन्हनि लिखण ॾे ध्यानु आहे? मां हिन वक़्तु प्रिंसिपल आहियां कॉलेज जी, त मूं वटि पूरो कैंपस आहे, मतिलबु प्राइमरी खां वठी इंटर ताईं मूं वटि ॿार मौजूदु आहिनि, 1200 तक़रीबन ॿार आहिनि, त उन में हर एज जो ॿार मूं वटि मौजूदु आहे। पर हिन वक़्तु जॾहिं उहे ॿार आया आहिनि ऐं हिकिड़ो मुसलसिल कंटिन्यूटी अची वई आहे उन में पढ़ाईअ में ॿारनि जे में, त उहा ईअं थी आहे त हिकिड़े कोविड खां पोइ जेको हिकिड़ो न गैप हो ॿारनि जो, उन में ॾाढो लॉस थियो ॿारनि जो। काफ़ी उन गैप खे कीअं फिल कजे? हिकिड़ो त इहो थियो असां गवर्नमेंट तरफ़ां इहो चयो त अधु सब्जेक्ट पढ़ायो, जेके हुया कंपलसरी हुया उन्हनि खे भले तव्हां हटाए छॾियो, में इंग्लिश हटी वई आहे, सिंधी उर्दू हटी विया आहिनि, त हाणे जेके ऑप्शनल अची विया आहिनि न, जीअं हाणे कोई बायो थो खणे त बायो जो ज़रूरी आहे उहो पढ़ायो, या मैथ में आहे कोई ॿार त उहो ज़रूरु न की इंजीनियरिंग में खणायो, त इहे शयूं असांखे कवर करणियूं आहिनि। हिकिड़ो ॿारनि जो अधु असां हिसो कढी छॾियोसीं पढ़ाईअ जो, अधु हिसो बाक़ी उनखे बचो, छो जो उनखे टाइम बि त अधु मिलियो न, साल जो अधु हिसो उन्हनि खे मिलियो आहे। पर बाक़ी छा प्लानिंग आहे उन्हनि लाइ, छा करणु चाहियो? इहे सभु ॻाल्हियूं त ठीकु आहे, ॻाल्हि ॿोल कयूं जेकॾहिं ब्रेक वठूं, ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं नाज़रीन वठंदासीं साईअ खां पोइ असां मोटंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में आहे नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम
जंहिंमें इहा ई कोशिशि हूंदी आहे त मुख़्तलिफ़ महिमान अचनि ऐं जेके इल्म जे शऊर सां सुलझियल हुजनि ऐं जिन महिमाननि में जेके मुख़्तलिफ़ पोस्ट ते फ़ाइज़ आहिनि उन्हनि खे बि असां दावत ॾींदा आहियूं, पर जेको ईअं खणी चऊं त हिकिड़ो नई टही या नओं टैलेंट जेको आहे उनखे बि प्रोमोट करण जी कोशिशि कंदा आहियूं। जेके शागिर्द तबिको आहे उहो ॿियनि प्रोग्राम में शामिलु थींदो आहे ऐं उन्हनि जी तालीम ऐं उन्हनि जे जेको ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो ईअं खणी चऊं त हिकिड़ो ट्रेंड या हिकिड़ो पैटर्न उहो कीअं आहे, कीअं सभु ज़िंदगी गुज़ारनि था, कीअं पंहिंजे पाण खे अॻिते वधाइनि था, कीअं इम्प्रूव कनि था। सो कोशिशि इहा ई हूंदी आहे त उन्हनि जा राज़ मालूम कजनि ऐं उहे अव्हां ताईं पहुचाइजनि जंहिंखां अव्हां उत्साह हासिलु करे सघो ऐं असांजी सोसाइटी में जेके मुख़्तलिफ़ उणायूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करे सघूं। सो असां सां गॾु ज़ाहिदा ताजपुर साहिबा मौजूदु आहिनि ऐं माशाल्लाह राइटर बि आहिनि, उन सां गॾोगॾु उस्ताद आहिनि ऐं वरी मेहरान टीवी जो हिसो बि आहिनि। सो मैडम ॻाल्हि हली रही हुई तालीम ते, त ॿार जेके आहिनि उन्हनि जो तव्हां कोविड-19 में काफ़ी गैप अची वियो हुयो जंहिंखे तव्हां फिल करण जी कोशिशि कई ऐं टाइम थोरो हो, तमामु घणो लॉस थियो उन्हनि ॿारनि जो, तमामु घणो हद खां वधीक, ऐं उनखां पोइ काफ़ी ॿार त अहिड़ा आदी थी विया जो चवनि पिया अचूं ई न, ऐं हाणे हिन साल बि असांखे प्रोमोट ई कयो वेंदो, उन करे न अचूं त असांखे वही प्रोमोट कया वेंदासीं, असांखे मार्क्स मिली वेंदियूं, या काफ़ी ॿार वरी ॻोठनि में या आउट ऑफ कंट्री या आउट ऑफ सिटी हलिया विया, उहे मोटण जो नालो नथा वठनि, त इहो ॿार जहिड़ो आदी थी विया। ऐं असां वटि त जेकॾहिं ॿार मां चवंदी आहियां हिकिड़ो प्रोफेशनल डिग्री ॿार खे खपे थी त उनजे लाइ फर्स्ट ईयर इंटर त तमामु घणो हिकिड़ो एसेंशियल आहे, तमामु घणो हिकिड़ो इम्पॉर्टेंट रोल थो अदा करे। इहे 2 साल मां पंहिंजे ॿारनि खे चवंदी आहियां, स्टूडेंट्स खे मां चवंदी आहियां तव्हां 2 साल सिर्फ़ु महिनत कयो, बाक़ी ज़िंदगी तव्हांजी सुकून सां गुज़रंदी, पंहिंजी पूरी अनथक महिनत जेका आहे न इन्हनि 2 सालनि ते लॻायो, हिकिड़ो फर्स्ट ईयर हिकिड़ो इंटर, उनखां पोइ तव्हां कंहिं प्रोफेशनल डिग्री ॾांहुं वेंदा, काई बि एंट्री टेस्ट आहे कुझु बि आहे बिल्कुलु, जेकॾहिं 2 साल तव्हां सिर्फ़ु ॾियो। ऐं असां वटि जेके नौजवानीअ वारा ॿार आहिनि अक्सर इन्हनि 2 सालनि में ई धकु खाईंदा आहिनि, इहे इन्हनि 2 सालनि में लाड़ो उन्हनि जो वधी वेंदो आहे, कॾहिं मीडिया ॾे हली वेंदा, कॾहिं उन ते ध्यानु हली वेंदो, ऑनलाइन कुझु ड्रामास थी विया, फिल्मूं थी वियूं हेॾां होॾां, इहे सभिनी जे ॿारनि जो घणो ध्यानु थो रहे। गौर कयो वञे त मैट्रिक ताईं जेको ॿार आहे उहो इलाही फरमान बरदार, मीन्स के फरमान बरदार उन तरह सां चऊं था त पेरेंट्स जी ॻाल्हि मञे थो, उन्हनि जी ॿुधे थो, ऐं उनखां पोइ उनखे पंहिंजो अकुल अचणु, पंहिंजी सम्झ अचणु, पंहिंजी उनजी ऑब्ज़र्वेशन आहे या पंहिंजो जेको IQ लेवल आहे उन मुताबिक़ हलनि था, त पोइ उन में ज़ाहिर आहे उन्हनि खे जेको रस्तो सुठो लॻे थो उन तरफ़ वञनि था, पर उहो शायदि किथे न किथे नादानी चइबी, त जेको पंहिंजो कोर्स वर्क आहे उन तरफ़ अगरि ध्यानु ॾींदा त उन्हनि जी घटि था ॾियनि। असां वटि ईअं हूंदो आहे त 8th ताईं ॿार जेको हूंदो आहे असां डिॼाईंदा रहंदा आहियूं, पेरेंट्स हुजनि या टीचर्स, त बोर्ड जो एग्ज़ाम अथव, तयारी कजो, बोर्ड जो एग्ज़ाम आहे, पोइ जॾहिं इन था थियनि न 9th में, इन खां पोइ मैट्रिक में हो बोर्ड खे सम्झी था वञनि त बोर्ड छा थींदो आहे, उन खां पोइ हो फर्स्ट ईयर इंटर में बोल्ड था थी वञनि, पोइ घटि ईंदा, नखरो कंदा अचण में। ऐं कुझु ॿार अहिड़ा आहिनि तमामु घणा इंटेलिजेंट आहिनि ऐं उहे इन ॻाल्हि ते फोकस रखनि था त हे 2 इयर्स जेके आहिनि उहे असां लाइ केतिरा इम्पोर्टेंट आहिनि। सही ऐं कोशिशि इहा ई कजे त ख़ासि तौर ते टीचर्स खे ऐं पेरेंट्स खे त उन्हनि जी तरबियत कंदा रहनि, ऐं हूअं ई टीन एज जेका आहे उहा त चइबी आहे त जज़्बाती या जज़्बो या हिकिड़ो पंहिंजे रस्ते तां अगरि हटी वञण बि समटाइम्स थींदो आहे, पर नौजवान आहिनि ऐं हमेशह इहा ई कोशिशि करणु खपे त जेका पॉज़िटिविटी आहे, जेको ज़हन आहे, ऐं इलाही भेरा ईअं थींदो आहे त ज़हन जी घटि ॿुधण ऐं दिलि जी वधीक ॿुधण तो बिल्कुलु, ऐं वक़्त सां गॾु बि हलणो आहे, कोशिशि इहा ई करणी आहे त जिते दुनिया हले पई उन तरह सां हलिजे, पर जेको पंहिंजो मक़सदु आहे उनखे न विसारिजे, उहो ज़हन में रखिजे त असांजो मक़सदु छा हुजणु खपे। ऐं हिन दुनिया में जेकॾहिं आया आहियूं त इंसान जेकॾहिं अशरफुल मखलूक़ात में शामिलु थो थिए, मखलूक में शामिलु थो थिए, त पोइ उनजो फ़ाइदो ज़रूरु खणे, त पंहिंजो अकुल बि रखे थो, पंहिंजो सेंस बि रखे थो, ऐं जेको रस्तो असां पंहिंजे लाइ पाण चूज़ कंदा आहियूं उहो ई रस्तो बहितर हूंदो आहे जेको सोचे सम्झे असांजे पेरेंट्स असां लाइ जेके चूज़ कंदा आहिनि। सो ही सभु दुनिया आहे, हले थी पई, ऐं कोशिशि इहा ई कजे त जेतिरो अॻिते वधी सघिजे, कॉम्पिटेटिव दौरु आहे, ऐं जीअं त स्टूडेंट असां सां मौजूदु आहिनि अंजला अंसारी, ऐं बहितरीनु माशाल्लाह नातवान बि आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि पंहिंजी जेका एजुकेशन आहे उनखे बि कंटिन्यू रखियो आहे, ऐं एजुकेशन जे हवाले सां हुननि ग्रेजुएशन हाणे कई आहे, त पोयनि ॾींहंनि ते वेंदासीं हुननि जे जेके 4 साल यूनिवर्सिटी जा कीअं गुज़रिया। सो अंजला, अव्हांजा 4 साल जेके गुज़रिया आहिनि उन्हनि में केतिरो तव्हां पिरायो आहे, छा तव्हां विञायो आहे, ऐं 4 साल वॾा हूंदा आहिनि जंहिंमें जीअं मैडम ॻाल्हि कई त फर्स्ट ईयर इंटर में ज़िंदगी ठाहिण जा ॾींहं हूंदा आहिनि, पर उन खां पोइ इहे 4 साल बि इलाही अहमियत रखनि था, त इन्हनि खे अव्हां कीअं गुज़ारियो?
4 سال یہ زندگی کے بہت اہم سال تھے. بالکل. اس سے پہلے ہم نے اسکول میں ایجوکیشن لی, اس کے بعد کالج میں, پھر اس کے بعد جب ہم یونیورسٹی میں گئے تو ہم نے اپنے اندر بہت سی چیزیں ڈیولپ کیں, اپنی اسکلز پالش کیں اور اپنے جو ہے ٹیلنٹ کو پہچانا کہ ہم کیا کر سکتے ہیں آگے چل کے لائف میں, کہ کس پروفیشن میں ہم جا سکتے ہیں آگے, اور جو تعلیم کے علاوہ جو بھی ہمارے اندر خوبیاں ہیں ان کو ہم نے پہچانا اور ان کو جو ہے اور ہائی لیول پر جو ہے اس کو آگے بڑھانے کی کوشش کی, کیونکہ یونیورسٹی لیول کا جو اسٹیج ہوتا ہے وہ کوئی چھوٹا موٹا اسٹیج تو ہوتا نہیں ہے, وہ وہاں پہ مطلب ہر طرح کے لوگ آتے ہیں دیکھنے کے لیے. اب ان کے سامنے پرفارم کرنا بہت بڑی بات ہوتی ہے, اور اس سے جو ہے ہمارا ٹیلنٹ اور زیادہ پالش ہوتا ہے اور زیادہ آگے جاتا ہے. تو بہت ساری چیزیں تعلیم کے علاوہ بہت ساری چیزیں وہاں پہ میں نے سیکھی اور بہت اچھا لگا. تو آج میں یہ محسوس کرتی ہوں کہ میں نے وہاں پہ تعلیم تو سیکھی ہے, ایجوکیشن تو لی ہے, لیکن اس کے علاوہ اپنے ٹیلنٹ کو بھی بہت زیادہ پروموٹ کیا ہے. صحیح اچھی بات ہے, کیونکہ یہ جو ہم میں گٹس ہوتے ہیں وہ ہمیں ہی معلوم ہوتے ہیں, اور ان کو یوٹیلائز کرنا مینس کہ اگر ہیں ہمارے ہم میں جو خاصیتیں ہیں ان کو ہم چھپا کے بیٹھے ہیں, اس سے کوئی فائدہ نہیں ہے. جو ہمارا ٹیلنٹ ہے اس کو ظاہر کریں اور لوگوں کو دکھائیں کہ ہم ہیں, اور یہی کوشش ہے کہ پڑھائی کو بھی ساتھ ساتھ لے کر چلنا چاہیے. تو آپ نے جو بات کہی کہ خود کو پہچاننا, یہ بڑی بات ہوتی ہے. تو کیا سمجھتی ہیں کہ ہمارے یہاں خود کو سمجھ رہے ہیں جو اسٹوڈنٹ ہیں, وہ خود کی جو قابلیت ہے ان کو دیکھ رہے ہیں کہ میں کس قابل ہوں, میں کیا کر سکتا ہوں, اور اس طرح سے کرنا چاہیے. آپ نے کیا مینس کہ جو وہاں کیا آبزرو کیا جو آپ یونیورسٹی میں رہی؟ وہاں پہ میری طرح کافی لوگ تھے جو جن کے اندر بہت ٹیلنٹ تھا, اور وہ اپنے ٹیلنٹ کو پہچان بھی سکے اور آگے بڑھانے کی کوشش کی. جیسے میں نے جو ہے وہاں پہ پرفارمنس کی, ایسی کافی سارے لوگ تھے وہاں پہ اور ابھی بھی ہیں جو مطلب اس اپنے ٹیلنٹ کو آگے بڑھانے کے لیے کوشاں رہتے ہیں. بالکل. تو اور کامیاب انسان وہی ہوتا ہے جو اپنے ٹیلنٹ کو پہچان لے, اور یہ خوبی اسی کے اندر ہوتی ہے جو سنسیئر رہتا ہے اپنی تعلیم کے ساتھ بھی اور اپنے ٹیلنٹ کے ساتھ بھی, جو چاہتا ہے کہ وہ زندگی میں کچھ کرے. بالکل. تو وہی جو ہے اپنے ٹیلنٹ کو پہچان سکتا ہے. اچھا, آپ کیمسٹری ڈپارٹمنٹ میں ہیں تو یہ تھوڑا مشکل ہوتا ہے مینس کہ فارمولاز, یہ اگر فرسٹ انٹر میں بھی دیکھا جائے تو کافی اسٹوڈنٹس جو ہے وہ اس پر اتنا غور نہیں دے پاتے. ہر کسی کی اپنی اپنی فیلڈ ہوتی ہے, اپنا شوق ہوتا ہے, لیکن پھر یونیورسٹی میں ایڈمیشن ہونا کیمسٹری ڈپارٹمنٹ میں یہ بھی مشکل ہے, اور پھر اس میں آگے پڑھنا, محنت کرنا. تو آپ کیا سمجھتی ہیں کہ کس طرح سے آپ نے محنت کی اور کس طرح سے آپ کو ٹیچرز نے پڑھایا, اور آپ کیا سمجھتی ہیں کہ آگے آپ کو کتنا یہ کام آئے گا؟ جب میرا کیمسٹری میں ایڈمیشن ہوا تھا تو کافی لوگوں نے مجھ سے یہی کہا تھا کہ تمہارا کیمسٹری میں ایڈمیشن ہوا ہے, اس میں مطلب تم نے اس میں کیوں لیا ہے, یہ تو بہت مشکل ہوتا ہے. تو میں نے یہی کہا کہ اس میں میرا انٹرسٹ ہے, اور انٹرسٹ کی بات ہوتی ہے انسان جس بھی فیلڈ میں جائے. اور جب وہ لوگ یہ دیکھتے تھے کہ میں ایک طرف نعت خوانی میں بھی ہوں اور پھر کیمسٹری میں بھی ہوں تو اور زیادہ حیرت کرتے تھے. بہت سارے اپوزٹ. وہ کہتے تھے کہ کیسے مینج کر لیتی ہو آپ. تو میں کہتی تھی کہ بس اللہ کا کرم ہے, اور میری جو ہے خود بھی کوشش ہے, اور ایک اچھے اسٹوڈنٹ کی طرح تعلیم کو میں نے جاری رکھا. ٹیچرز بھی بہت اچھے ملے, اور ان سے ٹیچر سے پڑھ کے بہت کچھ کیمسٹری میں سیکھا, اور انشاءاللہ تعالیٰ آگے بھی تعلیم جاری رہے گی, اسٹڈیز جاری رہیں گی, اور نعت خوانی بھی جاری رہے گی ماشاءاللہ. جیسے میڈم نے کہا کہ یہ واقعی میں کیمسٹری جو ڈپارٹمنٹ ہے وہ خشک ہے, اور ایک طرح سے یہ نعت خوانی چھوکریوں تو خاص طور تے اوائڈ کندیوں ان کیمسٹری میتھ انہن کھا پرے بھجندیوں پرے بھجندیوں ہیں, اور ہی ماشاءاللہ ڈپارٹمنٹ سٹھی ڳالहि आहे. تمام بہترین ڳالहि आहे. हाणे असांजे व्यूअर्स खे कहिड़ी नात ॿुधाईंदा? بسم اللہ کر. حقیقت میں وہ لطف زندگی پایا نہیں کرتے جو یاد مصطفیٰ سے دل کو بہلایا نہیں کرتے جو یاد مصطفیٰ سے دل کو بہلایا نہیں کرتے
کرتے زباں پر شکوے رنج و الم لایا نہیں کرتے زباں پر شکوے رنج و الم لایا نہیں کرتے نبی کے نام لیوا غم سے گھبرایا نہیں کرتے نبی کے نام لیوا غم سے گھبرایا نہیں کرتے محمد مصطفیٰ کے باغ کے سب پھول ایسے ہیں محمد مصطفیٰ کے باغ کے سب پھول ایسے ہیں جو بن پانی کے تر رہتے ہیں مرجھایا نہیں کرتے جو بن پانی کے تر رہتے ہیں مرجھایا نہیں کرتے حقیقت میں وہ لطف زندگی پایا نہیں کرتے سبحان اللہ سبحان اللہ नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां मोटंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम सुबह मेहरान ऐं साल जी पुॼाणी बि आहे कोशिशि आहे त हिन साल ते ॻाल्हाइजे त जेको गुज़रियो आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ कोशिशूं असां वरितियूं आहिनि ऐं हर कंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त कुझु न कुझु कंदो रहे सो उन मां छा हासिलु थियो असांखे ऐं वरी फ्यूचर जी असांजी प्लानिंग छा हुजणु खपे उन ते असां सां गॾु हिन प्रोग्राम में उस्ताद मौजूदु आहिनि मैडम ज़ाहिदा ताजबड़ो साहिबा सो मैडम हीअ त साल गुज़रियो ई इन साल में जेको आहे छा हासिलु कयोसीं छा न कयोसीं सो छा चवणु चाहींदा इन साल जी पुॼाणी ते हिन साल जो अध खां वधीक हिसो त कोविड में ई गुज़री वियो तक़रीबन छो जो 19-20 ऐं खां पोइ 21 जो तक़रीबन कोविड जो हिकिड़ो ह्यूज फोकस जेको असां सभिनी जो रहियो पूरी दुनिया जो उहो कोविड ते ई रहियो ऐं हर वक़्तु माण्हुनि जी नज़र जेका हुई सा न्यूज़ ते रही ऐं हिन खां पोइ वैक्सीनेशन जो हिकिड़ो नओं इशू थी वियो त लॻाराइजे वैक्सीनेशन या न कराइजे वरी उहो हिकिड़ो इशू ठही वियो ऐं ॿियो सोशल मीडिया जी कनेक्टिविटी वधीक रही माण्हुनि जी ॿाहिरि जी हिकिड़ी दुनिया आहे उहा जेको ख़तमु थींदी वई ऐं अंदरि हिकिड़ी कनेक्टिविटी जेका थी वई उहा वधीक रही हुई फैमिलीअ खे टाइम वधीक ॾिनोसीं हीअ दुनिया त एॾी तेज़ीअ सां थी वधे ऐं तेज़ीअ सां हले पई उनजी रफ़्तार एॾी तेज़ हुई जो हिननि पोयनि 1-2 सालनि दुनिया जी रफ़्तार खे घटाए छॾियो बिल्कुलु दुनिया हिकु हंधि अचे बंदि थी वई हर इंसान जेको हिकिड़े घर ताईं महदूद थी वियो दुनिया जा कारोबार रुकिजी विया हर कमकार रुकिजी वियो कॾहिं बि अहिड़ो को मौक़ो कोन आयो हो त इहो बि ज़िंदगी हिकिड़ो अजीब तजुर्बो हो जेको हिन साल खे ऐं पोएं साल में असांखे रहियो ऐं हर कंहिंजी ज़िंदगी खे न मुतासिर करे वियो बिल्कुलु बिल्कुलु केतिरा माना असां प्यारा उन्हनि खे तकलीफ़ में ॾिठोसीं उन्हनि खे विंदे ॾिठोसीं त ऐं वॾी ॻाल्हि त इन्हनि सभिनी जेके डिज़ास्टर्स हूंदा आहिनि उहे कंबाइन हिकिड़ो सभिनी ते ह्यूज असरु कंदा आहिनि
त इहे डिज़ास्टर जेके आहे उन्हनि नुक़सान बि पहुचायो, वॾो हिकिड़ो डिज़ास्टर हुयो ऐं उन में असां पंहिंजनि खे तकलीफ़ में जेको ॾिठोसीं या ॿियनि खे बि ज़ारा इंसान आहियूं त ॿियनि जो बि अहसासु असांखे थिए पियो। हॉस्पिटल्स में जॾहिं ॾिसूं पिया सभिनी खे या न्यूज़ में जेको हर वक़्तु अखियूं विझी वेठा हुआसीं, त इहो सभु हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो माहौल पियो क्रिएट करे। पूरो साल तक़रीबन ईअं ई गुज़री वियो। हाणे कुझु असांखे सम्झूं था त कुझु लीनियंसी मिली आहे, जो ॿाहिरि निकितासीं ऐं कुझु इन जो असरु थोरो घटियो। वरी हिकिड़ो नओं वेरिएंट थो अचे ओमिक्रॉन जो, वरी उहो ख़तरो, त इहो साल त जहिड़ो पूरो ॻणतीअ में ई गुज़री वियो। सही सही। ऐं वरी 2022 अचण वारो आहे, उन जूं छा प्लानिंग्स आहिनि? प्लानिंग्स त ख़ुदा ई कंदो आहे। असां रोल प्लेयर आहियूं, जस्ट पंहिंजो रोल प्ले करे रहिया आहियूं। इंसान बस एक्सपेक्टेशंस असां रखंदा आहियूं, एक्सपेक्टेशंस होप्स जेके आहिनि ईंदड़ साल लाइ। छा मां त सम्झां थी राति जो जॾहिं असां बिस्तरे ते सुम्हंदा आहियूं त असांखे नए ॾींहं जी होप हूंदी आहे। हे त पूरो साल आहे ऐं हर इंसान सोचींदो आहे, प्लानिंग कंदो आहे त मां हे कंदुसि कमु, हो कंदुसि कमु, पर कॾहिं थियनि था कम, रब जी ज़ात बि वेठी आहे ऐं उहो ग्रेट प्लानर आहे। उहो बिल्कुलु सही प्लानिंग कंदो आहे। असांखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त असां हीअ प्लानिंग कईसीं पर असांजी पूरी न थी, असां अचीव न कयोसीं इहे सभु कुझु। त ज़रूरी न आहे त गोल ऑफ द लाइफ असां सभई अचीव करे वञूं, त इन में कुझु ख़ुदा जी मसलियत खे बि ॾिसणु घुरिजे त जेकॾहिं हू कुझु नथो करणु ॾिए असांखे या नथो थिए असांजे लाइ, त मां चवंदी आहियां इन में ख़ुदा जी का बहितरी हूंदी। कीअं बि करे पंहिंजे पाण खे मुतमइन करे वठंदा आहियूं त अल्लाह विल डू बेटर। थोरो ॾुखियो थींदो आहे मुतमइन, कुझु माण्हू ॾुखिया मुतमइन थींदा आहिनि, बाक़ाइदा अलाह सां झेड़ो करण ते बीह रहंदा आहिनि। ईअं ई थींदो आहे। मुंहिंजी अलाह सां ॻाल्हि छो न मञे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अलाह साईं असांखे जेको आहे ईअं करणी चऊं शहर खां क़रीब आहे ऐं उहो असांजो, असां जॾहिं अकेलाई में बि हूंदा आहियूं उनखे अगरि महसूसु कयूं था या दर्द असांखे का तकलीफ़ मिले थी त अञा असां पंहिंजे पाण खे उन महसूसु वधीक वेझो कयूं था अलाह साईं खे। ऐं हिननि ॾींहंनि में त जॾहिं कोविड वारा ॾींहं हुआ न, असांखे अहसासु थियो त ज़िंदगी केतिरी प्यारी आहे। पंहिंजो पाण खे बचायोसीं, उहो असांखे केॾो अहसासु थियो त कीअं पाण खे बचायूं, कीअं पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजी फैमिली मेंबर्स खे कीअं सेफ रखूं। इहो जेको हिकिड़ो अहसासु हुयो उहो वधी वियो, त ज़िंदगी जी अहमियत वधी वई। असां जेको पाण खे सफ़ा बसि हर वक़्तु ॿाहिरि रखंदा हुआसीं, कमनि कारनि में बिज़ी करे छॾियोसीं, टाइम पूरो ॿाहिरि जे कमनि खे ॾियूं पिया, उहो अहसासु थियो त ज़िंदगी पंहिंजे लाइ बि आहे। सही सही। जॾहिं पंहिंजे बचाव जा कम कयासीं। बिल्कुलु बिल्कुलु। चवंदा आहिनि सुख जेके आहिनि उहे माना ॾुख जेके आहिनि उहे सुख जी सूंहं आहिनि। सो ॾुख जॾहिं असांखे मिलनि था तॾहिं असां सुख जो असांखे अहसासु थिए थो ऐं जेको टाइम हुयो इन टाइम जो असांखे क़दुरु थियो, इन टाइम जो असांखे अहसासु थियो ऐं खाधे पीते जो अहसासु थियो। बिल्कुलु बिल्कुलु। माण्हू जी लाइफ में वॾो चेंज अची वियो, सोच में हिकिड़ो वरी डाइवर्ट जेको अची वियो, त उन में माण्हू जूं जेके सलाहियतूं आहिनि उहे किथे पुख़्ता बि थियूं ऐं किथे वरी जेके कुझु ख़्यालात हुआ जेके कचा बि रहिया। सो अव्हां जा कहिड़ा यादगार लम्हा हुआ जेके 2021 में 2022 में मूंखे उहो यादि ईंदा 2021 जा लम्हा? मां सम्झां थी अहिड़ा के यादगार के ख़ासि न रहिया। हा, हिकिड़ो हुयो त मुंहिंजी धीउ जी शादी थी, इहो सुठो थी वियो ऐं कोविड में ई कई हुईसीं। तमामु घटि हिकिड़ा महिमाननि जी असां लिस्ट ठाहीसीं, शॉर्ट लिस्ट हुई, उन में काफ़ी शादियूं थियूं अहिड़ियूं। मां सम्झां थी भई सभई शादियूं यादगार हूंदियूं। त उहो कोविड में जिन जी शादियूं थियूं ऐं किन माण्हुनि जूं त बाक़ाइदा एतिरी असां त खणी वरी बि सुठे नमूने शादी कईसीं, पंहिंजी धीउ जी हिकिड़ो होटल वग़ैरह असांखे मिली वियो, ॿाहिरि लॉन मिली वियो। कुझु माण्हुनि त घर में हिकिड़ो ॿ महिमान घुराए ऐं काज़ी घुराए नंढियूं शादियूं कयूं। त उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़ो असांखे इहो वाक़ियो हिकिड़ो ॿुधण में आयो, मुंहिंजी दोस्त धीउ जी दोस्त हुई, उन चवणु लॻी त शादी हुनजी थी वई पोएं साल, त उन खां पोइ हुन चई सफ़ा सिंपल सिटीअ में हिकिड़ी शादी थी वई। हिकिड़ो महिमान आयो, हिकिड़ो ॿ पंहिंजनि जो ऐं सावरनि जो ऐं मौलवी आयो, शादी थी वई। त हुन वीचारी खे ॾाढी हसरत हुई त छोकिरनि खे त हूंदी न हसरतूं त असांजी शादीअ में हे हलंगामा हुजनि। त उहो चवणु लॻी मुंहिंजी शादीअ में त कुझु बि न थियो, सफ़ा हेॾो तव्हां सिंपल करे छॾी शादी। पापा मजबूरी हुई, माइटनि इहो जवाबु ॾिनो। उन खां पोइ हुन वीचारी खे हिकिड़ो नंढड़ो बि थी वियो। उन खां पोइ जॾहिं लॉकडाउन ख़तमु थियो त हुन चयो मां पंहिंजो वलीमो त सुठो मल्हायां। जॾहिं वलीमो कई त ॿारड़ो गॾु हुयुसि। असांजो कहिड़ो वॾो बसि अलाह साईं असांजे वली में त असांखे ॿार बि ॾेई छॾियो। पोइ ॿार जी ख़ुशी खणी करे छॾंदा त ॿार ॼमियो न जे असां पंहिंजो वलीमो उनखे पाण खे ब्राइड थियण जो शौक़ु हुयो। त इहो बि अजीब क़िस्म जा वाक़िया हुया, पर इहो बि यादगार रहंदो सभिनी लाइ। उहो ई थी मां चवां त इन्हनि शयुनि में असां जेकड़ो हिकिड़ो वॾो हिकिड़ो पैनिक ॾिठोसीं या हिकिड़ो ईअं चऊं हिकिड़ो दुखदायक जेके लम्हा असां ॾिठासीं त कुझु ख़ुशीअ लम्हा अहिड़ा बि मिलिया त उहे बि यकीननि मां त सम्झां थी कई सालनि ताईं यादि रहंदियूं इहे शादियूं।
अच्छा ज़ाहिदा साहिबा हिकिड़ी ॿी बि शइ हूंदी आहे त माने पंहिंजे शौक़ सां गॾोगॾु वरी माण्हुनि जूं पंहिंजनि जूं मयारूं त भाउ तव्हां असांखे पंहिंजी दावत जेको आहे हिन न मयारूं न इनवाइट न कयो छो जो माहौल अहिड़ो क्रिएट थी वियो जो सभु को माण्हू चुप थी वियो ऐं अवॉइड बि कनि पिया माण्हू वञण बि न पिया चाहिनि दावतनि ते। हा त चवनि पिया जेको ख़ुशी सां पहिरें मयारूं ॾिबियूं न त असांखे न ॿुधायव, हाणे करोना जे करे सभु चुप पिया थी वञनि, जीअं चवनि पिया शादी थी वई त कोई न पियो चए त असांखे छो न ॿुधायव, हर कंहिंखे अहसासु थी वियो त जेकॾहिं वेंदासीं त नुक़सानदेह ॻाल्हि आहे। एतिरे ताईं ज़ोया सां त ॾिसो हाणे जेके मैयत खणण वारा हुया उहे माण्हू घटाए छॾियऊं, कुल्हे ॾियण वारा माण्हू घटिजी विया, या जॾहिं मैयत खणी कब्रिस्तान ते पिया पहुचनि उनखे को कुल्हे ॾियण वारो माण्हू कोन हुयो, एम्बुलेंस वारा 2-3 माण्हू हुया जेके वेंदा हुया या हिकु ॿ पंहिंजो, अहिड़ियूं बि मैयतूं खयूं वयूं, अहिड़ा बि जनाज़ा खया विया त जिन में माना कोई उन्हनि खे कुल्हे ॾियण वारो न रहियो, त इहे ॻाल्हियूं बि हुयूं, इहे बि ॾिठोसीं सभु कुझु त माण्हुनि हिते बि अवॉइड कयो वञण खां, पंहिंजनि खां बि परे रहिया। मतिलबु इनखे जेकॾहिं असां कंक्लूड कयूं त माण्हू हर कंहिं पंहिंजी ऐं पंहिंजनि जी केयर पए कई। बिल्कुलु हर को ड्रिजल हुयो न, हर कोई ड्रिजल, मां उहा ई ॻाल्हि थी कयां त असांजी ज़िंदगी केतिरी असांखे प्यारी आहे इहो अहसासु असांखे हिननि ॾींहंनि में थियो। बिल्कुलु। अच्छा मैडम तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स बि कया, उन में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हाईलाइट बि कयूं 2021 में, त कहिड़नि क़िस्मनि जा प्रोग्राम्स कयो, कहिड़नि टॉपिक्स ते वधि खां वधि ॻाल्हायो ऐं उन्हनि खे हाईलाइट करण जी कोशिशि कई? असां पहिरें त कोविड जा काफ़ी प्रोग्राम कयासीं, उन में औरतुनि जो ख़ासि तौर ते प्रोग्राम आहे, त मुंहिंजो बिनते हवा प्रोग्राम आहे मिरान टीवीअ ते, त उन में तक़रीबन असां औरतुनि जा इशूज़ खणंदा आहियूं, उन्हनि में कहिड़ियूं औरतूं हुयूं जिन ऑनलाइन बिज़नेस शुरू कयो, इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो हा हिकिड़ी ईअं चऊं त अपॉर्चुनिटी मिली वई औरतुनि खे, त घर में जेके वेठियूं उन्हनि ऑनलाइन प्रोग्राम शुरू करे छॾिया ऐं यूट्यूब ते अची वयूं, सुठियूं यूट्यूबर कामयाबु थी वयूं, छो जो माण्हुनि खे मां उहा ई ॻाल्हि कई त सोशल मीडिया जी कनेक्टिविटी असांजी वधी वई आहे, घर में जॾहिं असां वेठा हुयासीं त असां छा कयूं, लाज़मी ॻाल्हि आहे नेट ई असां इस्तेमालु करे सघूं पिया, त उन वक़्त में औरतुनि जे लाइ इहा अपॉर्चुनिटी वधी वई त हो ऑनलाइन अची वयूं, खाधा पचाए ऑन एयर ॾियणु लॻियूं, सभिनी खे शेयर करणु लॻियूं यूट्यूब ते, या बिज़नेस करणु लॻियूं, हिकिड़ो बिज़नेस जो तरीक़ो त वधी वियो न ऑनलाइन, असां ॿाहिरि न पिया निकिरी सघूं, शॉपिंग मॉल्स न पिया वञी सघूं, ठीकु आहे, त असां जेका शॉपिंग कईसीं औरतूं त शॉपिंग खां बसि न थियूं, सही आहे, मां पंहिंजी बि ॻाल्हि कंदसि, ॿियनि जी न रुॻो, त असां सॼी ऑनलाइन शॉपिंग कईसीं त उहा शॉपिंग जो तरीक़ेकार वधी वियो, काफ़ी औरतुनि इहा हिकिड़ो बिज़नेस शुरू कयो, ऐं खाधे पचाइण जेके फूड रेसिपीज़ हुयूं उहे उन्हनि शुरू करे छॾियूं ऑनलाइन, केतिरा बिज़नेस शुरू थिया, त इन्हनि ते असां ॻाल्हायोसीं पंहिंजे प्रोग्राम में, ऐं पढ़ाई जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ वेबिनार्स थियण लॻा, ऑनलाइन क्लासिस थियण लॻा, इहो हिकिड़ो नओं तजुर्बो हो, नओं तजुर्बो ऐं कोविड-19 में असां जेकॾहिं कुझु विञायो आहे त कुझु हासिल बि कयो आहे, सो उहा ई ॻाल्हि त चेंज आयो आहे ऐं वधीक ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो, न्यूज़ ब्रेक ॾे हलंदासीं ऐं मुल्क जी सूरतहाल बि ॾिसंदासीं, ऐं अंज़ला अंसारी बि असां सां मौजूदु आहिनि, खां नात ख़्वानी ऐं जेका हली रही आहे नात बि ॿुधंदासीं, बाक़ी कचहरियूं बि कंदासीं ऐं नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर आजियां प्रोग्राम सुबह महरान जे अङण ते, ऐं नाज़रीन इहा ई कोशिशि आहे त अव्हां लाइ सुठे खां सुठो प्रोग्राम जेको आहे उहो नशर कजे, ऐं उमेदु आहे अव्हांखे बि प्रोग्राम सुठो लॻंदो हूंदो, ऐं हिकु दफ़ो ॿीहर आउं नंबर अनाउंस कंदी हलां, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, जेको स्क्रीन ते बि नंबर अची रहियो हूंदो ऐं 02221028555 उहो डायल करे पंहिंजी ख़ूबसूरत राय खां ज़रूरु आगाह कयो, ऐं उहा राय जेका असांजे प्रोग्राम खे बहितर खां बहितर बणाए थी। असां सां गॾु आहिनि अंज़ला अंसारी ऐं नात ख़्वान आहिनि, सो सभ खां पहिरीं त हिकिड़ो उस्तादु हूंदो आहे मुख़्तलिफ़ फील्ड्स में, जेकॾहिं असां यूनिवर्सिटी स्कूल्स या कॉलेजिस में ॾिसे, पर इहे जेके शोबा आहिनि, जेको को हुनर हुजे या को सिंगिंग आहे या नात ख़्वानी आहे, इन में बि असांखे सेखारण वारा जेके हूंदा आहिनि उहे असांजा उस्ताद ई हूंदा आहिनि, सो अव्हां कंहिंखां उस्तादी वरिती, किसी से आपने सीखा? मैंने बिल्कुल ये सीखा है उस्ताद सूफ़ी जमील अहमद खान से, जिनका ताल्लुक गुलशन हबीब नात अकेडमी से था, और अब उनका इंतकाल हो चुका है, अल्लाह ताला उनको जन्नत में जगह दे। उन 3 साल मैंने उनसे सीखा है और माशाल्लाह उन्होंने मुझ पे बहुत मेहनत की है, माशाल्लाह, और बहुत फोकस किया मुझ पे, मेरे टैलेंट को बहुत आगे बढ़ाया, बहुत मेहनत की उन्होंने, बहुत अच्छी तरह गाइड किया, और उनके जाने के बाद भी मैं आज जो है पीछे नहीं हटी इस मैदान में, मैंने कोशिश की, और जो है आज उनके जाने के बाद भी मैं आगे हूँ, माशाल्लाह। अच्छा, ये तो फ़न की बात हुई कि आपने उनसे सीखा, और शख्सी तरह पर आपने उनसे क्या सीखा कि खुद को कैसे ग्रूम किया जाए? मैंने उनमें ये देखा था कि सबसे बड़ी चीज़ उनका इखलाक था, माशाल्लाह,
بہت بڑی وہ چیز ہوتی ہے. اپنے اخلاق کی وجہ سے جو ہے لوگوں میں بہت مشہور مقبول تھے. بہت مشہور نعت خواں بھی تھے اور بہت معزز بھی تھے. تو میں نے نعت خوانی کے ساتھ ساتھ یہ چیز بھی ان سے سیکھی کہ ایک نعت خواں کا اخلاق بھی اچھا ہونا چاہیے کہ لوگ اس سے محبت کریں. بالکل. کیونکہ یہ نعت خوانی یہ دراصل ایک عبادت ہے اور نعت خوانی کا شرف ہر کسی کو عطا نہیں ہوتا. یہ تو اللہ تعالیٰ کی کرم نوازی ہے کہ وہ جس کو بھی چن لیتا ہے اپنے حبیب کے ذکر کے لیے. تو یہ بڑا شرف ہے, اس کا بہت بڑا کرم ہے. تو اس لیے ہمیں اپنا اخلاق بھی اچھا رکھنا چاہیے نعت خوانی کے ساتھ, کیونکہ رویے جو ہیں وہ بڑا کچھ چینج کر سکتے ہیں. تو خوش اخلاقی جو ہے وہ بہت بڑی چیز ہے. اگر آ جائے ہم سب میں, اگر یہ چیز ہو تو ہم ایک دوسرے کو کوآپریٹ کریں, ایک دوسرے کو سپورٹ کریں, اس طرح سے بہت آگے جا سکتے ہیں. تو اب آپ نعت سنائیں گی ہمیں اور ہمارے ویورز کو. ان کا دامن اگر نہیں ہوتا, ان کا دامن اگر نہیں ہوتا, آسیوں کا گزر نہیں ہوتا, ان کا دامن اگر نہیں ہوتا, کچھ نہ ہوتا جہان عالم میں, کچھ نہ ہوتا کچھ نہ ہوتا جہان عالم میں, کملی والا اگر نہیں ہوتا, کملی والا اگر نہیں ہوتا, اور مہربان جس پہ ہوں میرے آقا, مہربان جس پہ ہوں میرے آقا, وہ کبھی در بدر نہیں ہوتا, آسیوں کا گزر نہیں ہوتا, ان کا دامن اگر نہیں ہوتا, ہے یہ احسان مصطفیٰ ورنہ ہے یہ احسان, ہے یہ احسان مصطفیٰ ورنہ آدمی معتبر نہیں ہوتا, آدمی
मोतबर नहीं होता, आसियों का गुजर नहीं होता, उनका दामन अगर नहीं होता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां सां लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो आपी? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक आहियां। पंहिंजो तारीफ़ कराइजो, पंहिंजो नालो, शहर जो नालो। हेलो, सॉरी, अवां जो जेको आवाज़ आहे उहो असां ताईं न पहुची सघियो आहे, शायदि कॉल ड्रॉप थी वई आहे। वरी ट्राई कयो, कोशिशि कयो ऐं हिन प्रोग्राम में अवां शामिल थी सघो था। जॾहिं का राय पेश कंदा आहियो या जॾहिं का शेयरिंग करे वठंदा आहियो त इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं असां सां ज़ाहिदा ताज जबड़ो साहिबा मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम में। मैडम, ॻाल्हि हली रही हुई मुख़्तलिफ़ जेकॾहिं तालीम ते ॾिसिजे ऐं वरी साल जेको हींअर गुज़रे पियो, असांखां विछड़े पियो, उन ते ऐं वरी ईंदड़ साल जूं जेके प्लानिंग्स आहिनि उन ते ॻाल्हाए रहिया हुआसीं। त हाणे असां ईंदासीं शागिर्दनि ॾे। त शागिर्दनि में अवां ॾिसो था त अहिड़ियूं प्लानिंग्स हूंदियूं आहिनि त वरी नेक्स्ट ईयर जेको आहे उन लाइ कहिड़ियूं तयारियूं कजनि ऐं छा जेको आहे पढ़िजे, कहिड़ो कोर्स जेको आहे उहो वधि खां वधि पढ़िजे, जंहिं ते ध्यानु ॾिजे ऐं पंहिंजे पाण खे, पंहिंजी पर्सनैलिटी खे कीअं ठाहिजे। सो इन जो जवाबु आउं अव्हां खां ज़रूरु वठंदसि, पर असां सां लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, आपी कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक आहियां। पंहिंजो तव्हां तारीफ़ कराइजो। ज़ैन पियो ॻाल्हायां। छा चवणु चाहींदा? भलीकार चवंदासीं अव्हांखे प्रोग्राम सुबह महिराण में। जी जी, आपी जो प्रोग्राम इलाही सुठो आहे ऐं Thank अव्हां you. इलाही सुठा महिमान घुराईंदा आहियो। ऐं Thank मां you. अॼु बि जीअं जुमो जो भलारो ॾींहुं आहे, जुमे जी अव्हांखे पहिरियां त मुबारक हुजे। ख़ैर मुबारक, अव्हांखे जुमो मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। ऐं मां मौलूद ॿुधाइणु चाहींदमि। बिल्कुलु बिल्कुलु, बिस्मिल्लाह कयो। सीननि जो हुस्न कयो कलई कठे, सीननि जो हुस्न कलई कठे, हुस्न सरकार जो मथे मथे मथे, लखे चंद्र गॾ कढ भली मैदान में अचनि, चंद्र गॾ कढ भली मैदान में अचनि, तिरीअ खे सभु उहे पुॼंदा किथे किथे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, तमामु बहितरीन। ख़ूबसूरत, जज़ाकल्लाह। अव्हां हिन प्रोग्राम में शामिल थिया ऐं नाते रसूल मक़बूल ॿुधण जी अव्हां खां सादित हासिल कईसीं। सो मैडम, अव्हां खां जीअं सवाल कयो उन जो जवाबु अव्हां खां वठणु चाहियां। हा, जीअं तव्हां चयो त सभई शागिर्द जेके हूंदा आहिनि से, या तव्हां चयो त शागिर्द प्लानिंग कंदा आहिनि नेक्स्ट ईयर जी या नेक्स्ट टाइम जी, त सभई शागिर्द नथा चई सघूं, छो जो सभिनी जी मेंटल लेवल उहा न आहे, सभिनी जी मेंटल जेका आहे इंट्रस्ट उहो न हूंदो आहे। कुझु ॿार हूंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि त असांजो पूरो इंट्रस्ट एजुकेशन ॾे रहे, हिकिड़ो स्टडी ॾे रहे, ऐं कुझु ॿार अहिड़ा न हूंदा आहिनि। ऐं असां वटि घणे क़दुरु त जंहिं लोकेलिटीअ जो असरु थिए थो ॿार ते, उहो हुनजो घरु आहे या आसपास जो माहौल आहे। जेकॾहिं हिकिड़ो ॿारु जेकॾहिं आहे अहिड़े माहौल में आहे जिते आसपास पढ़ाकू ॿार न आहिनि या ख़ानदान में को पढ़ियल न आहे, त हुनखे उहो इंट्रस्ट न रहंदो शायदि। या केतिरनि घरनि में छोकिरियूं वीचारनि खे कमनि जो घणो भार हूंदो आहे, या माण्हू अक्सर चवंदियूं आहिनि वञो था सुबुह त हे कमु बि करे वञो, हे कमु बि करे वञो, नाश्तो बि ठाहे वञो, सभु कुझु कम करे वञो, वरी वापसि अचे मंझंदि जी मानी बि ठाहे ॾियो। त अहिड़ा ॿार वरी पोइ एजुकेशन खां थोरो परे था रहनि। टाइम ते ॿारनि खां कमकार ज़रूरु कराइजे, छोकिरियुनि खां न्याणियूं आहिनि भले कराइजे, पर हुननि खे थोरो वरी स्पेस एजुकेशन लाइ बि ॾिजे, त हो तयारीअ में वञनि, ख़ासि तौर ते सुबुह जेकॾहिं फ्रेश थी अचनि ऐं पढ़ाई ॾांहुं ध्यानु हुननि जो हुजे त उहो वधीक बहितरु आहे। त घर जे माहौल जो बि असरु पवे थो। सही सही, मतलब कंसंट्रेशन सां अगरि पढ़नि था, हुते वधनि था, त उहो माइटनि जो बि फ़ाइदो आहे, उन ॿार जो बि फ़ाइदो आहे। वॾो वॾो हिकिड़ो जेको मां सम्झां थी जेको हिकिड़ो कंट्रीब्यूट करे थो, उहो माइट थो करे। माइट तो बिल्कुल बिल्कुल। अच्छा अंजला, आप क्या कहना चाहेंगी कि जो आपने तालीम हासिल की है और अभी आपने माशाल्लाह ग्रेजुएट भी हुई हैं और 2021 में, तो आप क्या समझती हैं कि 2021 में आपने क्या हासिल किया है और क्या आपने जो है वो खोया है, और आने वाला जो साल है 2022 उसमें आपकी क्या प्लानिंग्स हैं?
मैंने ग्रेजुएशन के बाद ये फील किया कि बहुत कुछ मैंने समझा इस दुनिया को और ये दुनिया कैसे गुजारनी चाहिए, बिल्कुल अपने टैलेंट के साथ किस तरह गुजारनी चाहिए, ये सीखा मैंने यूनिवर्सिटी लाइफ में। और माशाल्लाह आज ग्रेजुएट हूँ मैं, और अब आगे भी जो है मैं कोशिश करते रहूँगी अपनी तालीम में, आगे बढ़ते रहूँगी। मैंने अभी मतलब ये तालीम का सिलसिला रोका नहीं है, मुझे अभी घर नहीं बैठना, मुझे और आगे पढ़ना है और जॉब भी करनी है और अपने टैलेंट को भी साथ में लेके चलना है। सही, यही चीज होती है कि कहीं रुकना नहीं चाहिए, कहीं स्टक नहीं। और दूसरा एक है कि हमारे लाइफ में कोई मायूसी आ जाती है, और जाहिर है दुनिया है उसमें हम चल रहे होते हैं, कहीं से भी कोई भी बात जो है हम पर असर कर सकती है, लेकिन जो हौसले हमारे हैं वो बुलंद हैं और हम कुछ वसी सोच रहे हैं, कुछ अच्छा सोच रहे हैं, या सोच ही हुजण घुर्जे, सोचण बिल्कुल सोचण घुर्जे। ऐं जॾहिं असां तालीम हासिल कयूं था, एतिरी कोशिश कयूं था, त पंहिंजे पाण खे माना पंहिंजा जेके इरादा आहिनि उन्हनि खे पुख्ता रखूं। पर आपकी 2022 की क्या प्लानिंग्स हैं कि उसमें आप क्या करना चाहती हैं? पढ़ना तो चाहती हैं, लेकिन एक प्लानिंग होती है ना कि भाई अब ये करना है, ये करना है, ये कोर्सेज या वो या इसके बाद एमफिल करनी है, इसके बाद अभी ग्रेजुएशन के बाद तो गवर्नमेंट जॉब का ही सोचा है जी जी कि ये करनी है, और इसकी तैयारी भी चल रही है मेरी सही काफी महीने से। और जॉब में ये होता है कि जेको पढ़ंदो आहे माण्हू त उहो ई वरी ॿियनि ताईं पहुचाए थो, त उन मां अञा वधीक सिखण जो मौक़ो मिले थो। ऐं वरी जेके शयूं जेके टॉपिक्स न बि ईंदा आहिनि, नथा बि असां कवर करे सघूं, त उहे असांखे पढ़णा था पवनि, कोशिशि करणी थी पवे। वरी उहे लेक्चर्स जेके पोयां आहिनि उन्हनि खे रिपीट कयूं था, त हाणे असांखे बि शागिर्दनि खे पढ़ाइणो आहे। सो नाज़रीन, वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं असां सां गॾु हिन प्रोग्राम में टीचर भी मौजूद हैं, शागिर्द भी मौजूद हैं, ऐं मुख़्तलिफ़ टैलेंट जो मुज़ाहिरो भी थी रहियो आहे। ऐं नाज़रीन, वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में, ऐं जंहिंमें कचहरी भी थी रही आहे, ऐं नओं कुछ सिखण जो मौक़ो थो मिले। नवां माण्हू हूंदा आहिनि, नयूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि, नयूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, नवां वर्ड्स आहिनि। इवन आऊं जॾहिं प्रोग्राम मुख़्तलिफ़ ॾिसंदी आहियां, या टेलीविज़न जो को अहिड़ो सीरियल आहे या को मूवी आहे, और ॾिसंदी आहियां त उन्हनि में अगरि को अहिड़ो नओं वर्ड यूज़ थिए थो त उनखे एकदम सां डिक्शनरी में या कंहिं लुग़त में ॾिसी वठूं था, त जंहिंजी असांखे माना या जंहिं जुमिले खे असां नथा सम्झी सघूं, त उन जुमिले खे असां ॾिसी था वठूं। इंटरनेट ते बि खोड़ सारो मवादु आहे। सो इन सां छा थो थिए त असांखे हिकिड़ो ॻाल्हाइण जो जेको आहे ॾांहुं उहो हासिलु थो थिए, ऐं उन सां गॾोगॾु असां हिन ज़माने सां जी सघंदा आहियूं। ऐं कोशिशि इहा ई करणु घुरिजे त वक़्त सां गॾु हलणु खपे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके वक़्त खां इलाही घणो अॻिते निकिरी वेंदा आहिनि, जिन खे एडवांस चइबो आहे, उन्हनि खे बि थोरियूं तकलीफ़ूं पेश ईंदियूं आहिनि। ऐं ॿिया उहे माण्हू हूंदा आहिनि जेके कंहिं ज़माने में रहिजी वेंदा आहिनि, मीन्स के ज़माने मुताबिक़ नथा हली सघनि। सो उहे बि जेको आहे इलाही डिफ़िकल्टीज़ खे फेस करणु उन्हनि जो ईअं खणी चऊं तक़दीर बणिजी वेंदी आहे। सो कोशिशि इहा ई कजे त जीअं जग हले थो तीअं हलिजे, ऐं ऑब्ज़र्व कंदो रहिजे हर टाइम। ऐं काफ़ी अहिड़ा मसइला मसाइल आहिनि, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि, काफ़ी अहिड़ियूं अपडेट्स आहिनि जिन खां असांखे कोशिशि करे अपडेट रहणु घुरिजे। ऐं तालीम त बुनियादी हक़ आहे, ऐं एसेंशियल फैक्टर आहे, उनखे टारे ई नथो सघिजे, उनखे गॾोगॾु असांखे हासिलु करणु घुरिजे। सो ज़ाहिदा ताज जबरो साहिबा आहिनि, छा चवणु चाहींदा? त दुनिया हिकिड़ो उस्तादु हूंदो आहे जेको असांखे कोर्स जेको वर्क आहे उहो पढ़ाए थो। ॿियो असांजो जेको उस्तादु हूंदो आहे उहो असांजा पेरेंट्स हूंदा आहिनि जेके असांखे फॉर्मल एजुकेशन ॾियनि था, ऐं कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके इनफॉर्मल एजुकेशन ॾियनि था, मीन्स के असां मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स मुख़्तलिफ़ सेमिनार्स अटेंड कयूं था। ॿियो आहे दुनिया माहौल, जेको वॾो उस्तादु आहे, त जंहिं मां असां सिखंदा रहूं था। छा था सम्झो त केतिरो असां सिखी सघूं था दुनिया खां, माहौल खां? बिल्कुलु, वक़्तु जेको आहे न उहो सभ खां वॾो उस्तादु आहे। जी, असां जेको कुझु सिखूं था, घर में खणी केतिरा बि लेज़ी हुजूं, कीअं बि हुजूं, या ॿाहिरि हिकिड़ो रूटीन वाइज़ हिकिड़ो बसि थोरो कमु करे निकिरी वरी वापसि ईंदा हुजूं, पर वक़्तु जेको असांखे सम्झाए थो न, जेके असांखे पंहिंजे इर्द गिर्द माण्हू मिलनि था न, उन्हनि जा जेके तंज़ ताना, कॾहिं एप्रिसिएशन्स, या जेको उनजे मोहबत वारो माहौल ॻाल्हियूं, उहो असांखे सेखारीनि थियूं। इन्हनि सभिनि खां असां सिखूं था, ऐं जॾहिं सिखूं था तॾहिं ॼाणूं था। जॾहिं ॼाणंदासीं तॾहिं असांखे मसइला पोइ शायदि
महसूस न थींदा या पेश न ईंदा, छो जो अॻिले जी जेकॾहिं का ग़लती आहे उन मां असां तजुर्बो हासिल कयूं त इहो असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं अॻिलो असां ते टोके थो, असां ते तंज़ थो करे, त उन मां बि असांखे सिखणु घुरिजे त छो इहो तंज़ कयो, छाजे लाइ टोके, इहे रिफॉर्म्स असांखे आणणा आहिनि पाण में। छा मूं में का कमी हुई जो मूंखे ईअं चयो वियो, त इन ॻाल्हि खे जेकॾहिं असां ईअं न चऊं त चिड़ लॻे, कावड़ लॻे, ठीकु आहे, टेम्पररी हिकिड़ी लॻंदी आहे कावड़, छो ईअं चयो, पर जेकॾहिं असां गौर कयूं थोरी देरि लाइ त उन में बि मां सम्झंदी आहियां हिकिड़ो वॾो सबक़ु हूंदो आहे, हिकिड़ो वॾो लेसन हूंदो आहे जेको अॻिलो असांखे सेखारे वेंदो आहे। ऐं अहिड़ा माण्हू इन लाइ दुनिया में अलाह रखिया आहिनि त असां जहिड़नि खे सम्झाइनि, सही 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 सेखारीन बुधाइन ऐं दुनिया में हलण सीखो। अंजला, आपका क्या तजुर्बा है, क्या आप समझती हैं कि लोग हमें कितना सिखाते हैं, माहौल हमें कितना सिखाता है? माहौल का भी काफ़ी असर होता है इंसान की ज़िंदगी पर, और लोग भी, अच्छे लोगों से भी इंसान बहुत कुछ सीखता है और बुरे लोगों से भी जो है सबक हासिल होता है कि हमें जो है क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए। तो ये दोनों चीज़ें इंसान की ज़िंदगी पर असरअंदाज होती हैं। तो मैंने भी बहुत कुछ सीखा है लोगों से भी और माहौल से भी। अच्छा, ऐसे अमूमन होता है कि अगर हम पिछले हमारे फोटोज देखें, मीन्स के जो प्राइमरी के, जो मिडिल के, जो 9th मैट्रिक के, या यूनिवर्सिटी जब फर्स्ट ईयर में थे तब के, तो पिछले सालों पर कभी हमें हंसी भी आती है कि भाई ये हमारा स्टाइल था, हम इस तरह से, तब तो हम हमेशा हमेशा खिल ईंदी आहे। तॾहिं त असां पंहिंजे पाण खे एॾो सम्झंदा हुआसीं त असां आहियूं। ऐं मूंखे त मतिलबु हाणे ई कंहिंखे ॾेखारण लाइ बि दिलि कोन थी चवे, या मुख़्तलिफ़ ज़ाहिर थींदो आहे हिकिड़ो, या कॾहिं कॾहिं असांखे पोयां जेके असांजूं ॻाल्हियूं आहिनि, पोयां जेको असांजो बिहेवियर आहे उन ते बि खिल ईंदी आहे। ऐं कंहिं स्कॉलर चयो आहे त जेकॾहिं अव्हां खे पोयां अव्हां जे गुज़ारियल वक़्त ते खिल ईंदी आहे त इट मीन्स के यू हैव इम्प्रूव्ड, मीन्स के हाणे असां उन खां बहितर आहियूं। सो व्हाट डू यू थिंक ऐसा है? जी जी बिल्कुल ऐसा है। अच्छा, क्योंकि जब छोटे होते हैं हम तो फिर मैच्योरिटी नहीं होती हमें इतनी अकल नहीं होती, हम चीज़ों को नहीं समझ पाते कि किस तरीके से हमें जो है आगे बढ़ना है या ज़िंदगी किस तरीके से गुजारनी है। लेकिन जब हम बड़े हो जाते हैं और फिर अपनी जो है पुरानी पिक्चर्स को देखते हैं तो इसी वजह से हंसी आती है हमें कि हम पहले ना समझ हुआ करते थे और अब जो है मैच्योर हो चुके हैं तो अब वो गलती नहीं करते हम। सही सही। तो ये फर्क हो जाता है। अच्छा मैडम, अवां छा चवण चाहींदा इन ॻाल्हि ते? चवंदा आहिनि न त डिफिकल्टी कम्स व्हेन यू डोंट नो व्हाट यू आर डूइंग। वाह, तव्हांजे लाइ मुश्किलातूं तॾहिं ईंदियूं आहिनि जॾहिं तव्हां सम्झो त असांखे छा करे रहिया आहियूं उन जी ख़बर ई न आहे। सही। त जेकॾहिं नॉलेज आहे त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे उहे ग़लतियूं न थींदियूं। ऐं जेके असांजो वक़्तु गुज़रंदो आहे ऐं हिन में इहो बि हूंदो आहे जीअं तव्हां चयो त असांखे पोयूं तस्वीरूं ॾिसंदा आहियूं या पोयूं कुझु ॻाल्हियूं यादि कंदा आहियूं त उन ते खिल ईंदी आहे त हाणे कीअं आहियूं, पोइ कीअं हुआसीं। त इहा मां सम्झां थी दुनिया जी नवाण आहे, इहो जदीद दौर आहे जेको अॻियां वधी रहियो आहे। असां ऐं वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे असां हुन सां गॾु हलूं था। जेकॾहिं असां न हलूं हा न, अञा असां उन तस्वीर वांगुरु उते ई बीठा हुजूं हा, पर असांखे तस्वीर में हाणे पाण में थोरो चेंज महसूस थियो, मतिलबु असां जदीद दौर सां गॾु रवां दवा आहियूं, बीठा न आहियूं। जेको माण्हू तस्वीर वांगुरु उन ई आहे माना सम्झो तो बीठो अथव। बहितरीन। ऐं कॉन्फिडेंस जेको आहे उहो ज़िंदगी जो बिल्कुलु वॾो हिसो आहे कॉन्फिडेंस। छा चवण चाहींदा कॉन्फिडेंस जे हवाले सां? कॉन्फिडेंस जेकॾहिं आहे इंसान में, एतमाद आहे न पंहिंजो पाण ते, त वॾी मुश्किलात हल करे सघे थो। पर जेकॾहिं कॉन्फिडेंस न आहे त पोइ हर ॻाल्हि उहा उते ई बीहजी थी वञे, अॻियां वधण जी हिमत नथी रहे। कॉन्फिडेंस हिकिड़ो त इंसान में पंहिंजो विल पावर हूंदो आहे, पाण इंसान पाण खे आणींदो आहे। ॿियो एजुकेशन सां कॉन्फिडेंस अचे थो। ऐं टियों जेको अचे थो उहो असांखे पंहिंजी आमदनी सां मिलंदो आहे कॉन्फिडेंस। मां जेको ॾिठो आहे हिकिड़ो असांखे पंहिंजे विल पावर सां, ॿियो असांखे पंहिंजे एजुकेशन सां, ऐं टियों असांखे पंहिंजी आमदनी सां। आमदनी जेका ख़ुदि मुख़्तियारी हूंदी आहे न त उहा असांखे कॉन्फिडेंस ॾींदी आहे त मुंहिंजे हथ में कुझु आहे, 2-3 पैसा ई सही पर मुंहिंजा आहिनि। मुंहिंजे हुजण जो जेको अहसासु आहे इहो वॾो अहसासु हूंदो आहे, वाकई में ख़ुदि एतमादी असां में पैदा कंदो आहे। ऐं अक्सर असां ॿुधंदा आहियूं त पैसा, कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि पैसो कुझु बि न आहे, पैसो ठीकु आहे, पैसो सभु कुझु न आहे, असां ईअं कोन था चऊं, पर पैसो घणो कुझु आहे। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे त पैसो घणो कुझु आहे, बिल्कुलु वॾी ज़रूरत आहे। छो जो काफ़ी ॻाल्हियूं आहिनि अहिड़ियूं, जीअं वताए फ़क़ीर चयो त जेकॾहिं शादीअ में हिकिड़ी में वियो वीचारो पुराणा कपिड़ा पाए त हुनखे कोई लिफ्ट कोन पियो कराए, उनखां पोइ हिकिड़ा किराए जा वियो सुठा कपिड़ा पाए शादीअ में, त वञण सां जीअं अंदरि घिड़ियो त सभु माण्हू अॻियां पोयां फिरण लॻा त वॾो को साहबु आयो आहे, तॾहिं हुन खाधो खणी छॾियो, पंहिंजे कपिड़नि खे हणी छॾियो। चई मुंहिंजी त का हैसियत कोन हुई, इहा सॼी हैसियत जेका हुई कपिड़नि जी, ऐं कपिड़ा किथां आया, पैसे सां आया। ऐं कपिड़नि खे चवण लॻो खाओ कपिड़ा खाओ। अॼुकल्ह सचे माण्हू जो क़दुरु न रहियो आहे, अॼुकल्ह पैसे जो क़दुरु आहे।
ऐं ड्रेसिंग जो क़दुरु आहे, पर्सनैलिटी जो क़दुरु आहे, इन्हनि ॻाल्हि जो असरु पवे थो। हूअं जेकॾहिं ईअं चऊं त हिकिड़ो आम माण्हू जेकॾहिं हिकिड़े बुरे हालत में वञे थो त हुज़ूर जिन छो चयो आहे त पंहिंजो सफ़ाई जो ख़्यालु रखो। जेकॾहिं तव्हांखे कपिड़ा हिकिड़ा पुराणा ई आहिनि पर तव्हां उनखे सुठे नमूने सां इस्त्री करे साफ़ सुथरो करे सुठे तरीक़े सां पाए था वञो त इन जो बि पर्सनैलिटी ते असरु पवे थो। उहा ई ॻाल्हि आहे न। पर जेकॾहिं तव्हां हिकिड़ा अमीर आहियो ऐं तमामु सुठा हिकिड़ा कपिड़ा पायो था पर उहा ई ॻाल्हि जेका पहिरीं अंज़िला चई त इख़लाक़ जेकॾहिं न आहे त उनजो बि असरु पवे थो। असांजो कॉन्फिडेंस, असांजी कामयाबी जेकॾहिं हाणे ॾिसो असां वटि अकुल बि आहे, असां वटि जेकॾहिं चऊं त पैसो बि आहे ऐं उन खां अलावा असां वटि प्लैनिंग बि आहे, पर असां वटि जेकॾहिं इख़लाक़ न आहे त मां सम्झां थी टई शयूं बेकार आहिनि। सभु शयूं बेकार थी वञनि थियूं जेकॾहिं हिकिड़ो असां वटि इख़लाक़ न आहे त उहो पैसो बि कमु न ईंदव, तव्हांजो अकुल बि तव्हांखे कमु न ईंदो, तव्हांजी ॾाहप ऐं प्लैनिंग बि तव्हांखे कमु न ईंदी जेकॾहिं हिकिड़ो इख़लाक़ न आहे त। इहो बि तमामु ज़रूरी आहे, बिल्कुलु ज़रूरी आहे। ऐं पूरी पर्सनैलिटी ते सभ खां वधि जेको असरअंदाज़ थिए थो उहो इख़लाक़ थिए थो ऐं कॉन्फिडेंस में वॾो रोल थो अदा करे। जेकॾहिं हिकिड़ा बद इख़लाक़ माण्हू आहिनि ऐं चवंदा आहिनि असां कॉन्फिडेंट आहियूं त मां सम्झंदी उहे ओवर कॉन्फिडेंट हूंदा आहिनि, छो त उन्हनि में इख़लाक़ कोन्हे को। भले पैसे वारा हूंदा, हिकिड़ो ओवर कॉन्फिडेंट थी अॻियां अचे, सभिनी जे बीहंदा, सभु मुंहं ते त खणी ठीकु आहे इज़त कंदा, पर उहो माण्हू ई कहिड़ो जेको उथी वञे पोइ उन खां पोइ उनखे नापसंदि कयो वञे, बिल्कुलु मुंहं ते तारीफ़ कई वञे ऐं पोयां जेको इहो बद इख़लाक़ माण्हू हूंदो आहे जंहिंजी पर पुठ पोइ गिला थी अचे। वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो ऐं इहो तरबियत में शामिल थो थिए। बिल्कुलु बिल्कुलु। छा था सम्झो त अव्हांजी तरबियत कीअं थी, अव्हांजे पेरेंट्स ते केतिरी महिनत कई आहे? हर पेरेंट जी इहा कोशिशि हूंदी आहे त उहो पंहिंजे ॿार खे सुठे खां माशाअल्लाह। असांजे पेरेंट्स में मुंहिंजो बाबा कामरेड ताज मोहम्मद अबड़ो सिंध जी वॾी हस्ती आहिनि, वॾी हिकिड़ी पर्सनैलिटी रहिया आहिनि ऐं पाण सेशन जज त हुया ई हुया, उन खां अलावा समाजी सियासी माण्हू बि हुआ, अदबी माण्हू हुआ। त बाबा जिन जी पर्सनैलिटी अहिड़ी हूंदी हुई जो परे परे खां माण्हू उन्हनि सां मिलण रुॻो हिकिड़ी मुलाक़ात करण लाइ ईंदा हुआ, तरसंदा हुआ त असां वञूं ऐं कामरेड ताज मोहम्मद अबड़े सां कुझु घड़ियूं वञी गुज़ारियूं। त असांजो शुक्र अलाह साईं जो त असांखे अहिड़ो बाबा मिलियो ऐं जीअं असांजी तालीम लाइ तमामु घणो ध्यानु ॾिनो ऐं अम्मा असांजी तमामु सुठी असांजी तरबियत कई ऐं हर बुरी ॻाल्हि खां असांखे रोकियईं ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि खे सम्झायईं बाबा घर कीअं संभालणो आहे, तालीम कीअं हासिल करणी आहे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ॾे असां ॾे ध्यानु ॾिनऊं। असां सभु भेणूं हाणे हिन वक़्तु जेको आहे असां तमामु सुठियुनि पोस्टुनि ते आहियूं, असांजा भाउर तमामु सुठियुनि पोस्टुनि ते आहिनि, सभु एजुकेटेड आहियूं असां। त उन खां पोइ बि असांखे माना घर में जेकॾहिं मां ॾिसंदी आहियां अक्सर मायूं हूंदियूं आहिनि केतिरो बि पढ़ी वञनि थियूं, केतिरी बि सुठी जॉब ते अची वञनि थियूं, पर घर जी हालत अहिड़ी करे वेठियूं हूंदियूं आहिनि जो दिलि न चवंदी आहे उन घर में घिड़ंदे बि या शयुनि जो हरूभरू ज़ाया पियूं थींदियूं शयूं। त असांजी अम्मा असांखे इहा तरबियत ज़रूरु ॾिनी हुई त चवंदी हुई त पंहिंजी सुई बि संभाले रखंदी कयो, वक़्त ते सुईअ जी बि ज़रूरत पवंदव ऐं पंहिंजी पाई बि ज़ाया न कजो। उहो अलाह असांजी अम्मा असांखे एतिरी सुठी तरबियत कई, एॾी सुठी परवरिश कई, अलाह साईं एॾो कुझु ॾिनो आहे जो अलाह जा थोरा नथा लाहे सघूं। ख़ुदा जी तरफ़ां घर में हर शइ हर सहूलियत मौजूदु आहे, दुनिया जी उहा कहिड़ी शइ न आहे, कहिड़ी सहूलियत न आहे जेका घर में अलाह असांखे न ॾिनी आहे। पर पोइ बि मां अम्मा वारी उहा ॻाल्हि यादि रखंदी आहियां, मां चवंदी आहियां हिकिड़ी सुई बि जेकॾहिं हूंदी न मां उहा संभाले रखंदी आहियां ऐं मां इहा ई पंहिंजनि ॿारनि खे तरबियत ॾिनी आहे त बाबा अलाह जेके नेमतूं ॾिनियूं उन्हनि जो शुक्र अदा कयो ऐं उन्हनि शयुनि खे ज़ाया न थियणु ॾियो। जेके शयूं हाणे जीअं ॾिसो तव्हां असां सर्दियूं ईंदियूं आहिनि पुराणा स्वेटर कढंदासीं वरी उनखे धोई साफ़ करे वरी पाईंदासीं, वरी जॾहिं मौसम ख़तम थी वेंदो वरी वापसि रखंदा आहियूं न। पर मां अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि जेके हर साल वठंदा उहो स्वेटर खां पोइ वरी उहो गुम करे छॾींदा, वरी ॿीहर सर्दियूं ईंदियूं त पुठियां ॾकंदा स्वेटर बाबा हुई काॾे वई। अक्सर मां मुलाज़िम पंहिंजा ॾिसंदी आहियां त हर साल हिकिड़ो जेकॾहिं स्वेटर वठंदा त वरी ॿिए साल चवंदी मां हाणे सर्दियूं थियूं अचनि स्वेटर पाए छॾियो, उहो स्वेटर त लाइ काॾे वियो, सलीको कोन्हे मतिलबु रखण जो। मां चयो बाबा पैसो एॾो ॾुखियो था तव्हां कमायो, असांखे ॾिसो असां वरी शइ वरी कीअं संभाले रखूं था, तव्हां बि उहा शइ संभाले रखो, वक़्त ते इहा ई शइ कमु ईंदी। पर उहो वरी उहे स्वेटर शालूं सभु गुम करे छॾींदा, वक़्त ते कुझु बि न हूंदो, त इहा नाशुक्री आहे। जेका किफ़ायत शुआरी आहे उहा ख़ुदा जी शुक्र अंदाज़े जो हिकिड़ो अंदाज़ आहे असांजो ऐं जेको असां शयुनि खे हेॾे होॾे करे ज़ाया था कयूं न, इहा नाशुक्री आहे ख़ुदा जी तरफ़ां। ख़ुदा खे शायदि इहा पसंदि न आहे, ख़ुदा ॾे बि उन्हनि खे थो जेके क़दुरु था कनि, तमामु जेके ना क़दुरु आहिनि उनखे ख़ुदा न ॾींदो। इलाही ख़ूबसूरत। सबर केतिरी अहमियत रखे थो असांजी ज़िंदगी में? सबर बि अलाह साईं असांखे सेखारियो आहे त सबर कयो ऐं दरगुज़र कयो। सबर ऐं दरगुज़र त असांखे हुज़ूर जिन तरफ़ां मिलियो आहे ऐं जेकॾहिं उहे हिकिड़ी वॾी पर्सनैलिटी आहिनि, हुज़ूर जिन असांजे लाइ दुनिया जी हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ी वॾी पर्सनैलिटी आहिनि, त उन्हनि में हिकिड़ो सबर हो, हिकिड़ो दरगुज़र ऐं माफ़ी हुई। दुश्मननि खे माफ़ था करे छॾनि, पर असां में ॾिसो असांजो माहौल असांजो समाज अहिड़ो थी वियो आहे जो असां कंहिंजी नंढड़ी ग़लती बि माफ़ न आहियूं कंदा, छो ईअं कयईं, छाजे लाइ ईअं चयईं। ऐं मां चवंदी आहियां जेकॾहिं तव्हां असां
कंहिंजी ग़लतीअ खे दरगुज़र करे छॾियो वॾी शइ हूंदी आहे। घर वारा हुजनि या असांजा दोस्त हुजनि, असांजा कलीग्स हुजनि, असांजे माहौल में आसपास में हुजनि, केर बि हुजनि पाड़े वारा, ग़लती त हर कंहिंखां थिए थी। ग़लती खे दरगुज़र करणु वॾी बहादुरी में जेकॾहिं असां ग़लती कंहिंजी दरगुज़र कयूं था न, या कंहिंखे माफ़ी ॾेई छॾियूं था, कंहिं बि ॻाल्हि ते कंहिं बि ग़लती कई असां हुनखे माफ़ करे छॾियोसीं, हिकिड़ी सहप पाण में आणे छॾीसीं न, मूंखे त ॾाढो सुकून इहो महसूस बि थींदो आहे। सबर में शामिल थो थिए। अलाह साईं चयो आहे क़ुर पाक में त इन अल्लाह मां साबिरीन, हा, सो इन बेशक में अलाह सुकून साईं आहे, सबर करण बिल्कुलु वारनि सुकून साण अथव इन आहे। में, तव्हां इहो वधी करे ॻाल्हि ॾिसो। जो सिलसिलो जारी रहंदो आहे, ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम सुबह महरान ऐं असां सां गॾु उस्ताद मौजूदु आहिनि, होस्ट मौजूदु आहिनि, हिन प्रोग्राम में एज़ अ गेस्ट आहिनि ज़ाहिदा ताजबड़ो साहिबा। अच्छा मैडम, ॻाल्हि हली रही हुई सबर ते, त सबर केतिरो ज़रूरी आहे? छा था सम्झो औरतुनि जी ज़िंदगी में, न्याणी जी ज़िंदगी में सबर केतिरो ज़रूरी आहे? केतिरो सबर करणु खपे? सबर हाणे मां त सम्झां थी औरत हुजे या मर्द हुजे, ॿिन्ही लाइ अहम आहे। बिल्कुलु। जेसिताईं सबर न आहे इंसान में, उहो माण्हू तकिड़ो हूंदो, सही हर ॻाल्हि में तकड़ कंदो, ऐं तकड़ वारो कमु मां नथी सम्झां त सक्सेसफुल रहंदो। सही सही सक्सेसफुल तॾहिं थो रहे कमु जॾहिं असां धीरज सां सब्र सां कयूं था। ऐं वरी उहा ई ॻाल्हि कयूं त जेकॾहिं सब्र असां तॾहिं आज़माईंदा आहियूं पंहिंजो, जॾहिं अॻिले जा रवैया असांखे परेशान कंदा आहिनि। बिल्कुलु। जेकॾहिं अॻिले जो रवैयो एतिरो ख़राबु आहे जो सब्र करण जहिड़ो न आहे, बर्दाश्त करण जहिड़ो न आहे, ऐं जेकॾहिं असां हुनखे जवाबु था ॾियूं त उन लाइ असांखे थोरी देरि सोचणो पवंदो हुनखे छा जवाबु ॾियां, ने ईअं छो चयो, त इहो बर्डन कंहिं ते पियो, असांजे ई दिमाग़ ते पियो, त पोइ छो असां पंहिंजे पाण ते बर्डन विझूं? जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे कुझु चई वियो, ग़लति चई वियो, छॾे ॾियोसि, इग्नोर करे छॾियोसि। सही सही। इन सां पंहिंजो सुकून मिलंदव। मुंहिंजो जेको तजुर्बो मां ईअं कंदी आहियां। केयर करण में केतिरो सुकून आहे? केयर असां कयूं था, हिक ॿिए जो ख़्यालु कयूं था, ॾाढो सुठो लॻंदो आहे। तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। असां ॿियनि जो ख़्यालु कंदासीं, ॿिया असांजो ख़्यालु कंदा। ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ी माउ त जेकॾहिं ख़्यालु करे थी पंहिंजे ॿारनि जो या पंहिंजे हस्बैंड जो या मिटनि माइटनि जो, त उहा तरबियत ॿार ॾे थी वञे। ॿार उहो सिखे थो त कीअं केयर कजे, कीअं ख़्यालु कजे, या पंहिंजे इवन असां फ्रेंड्स जो बि ख़्यालु कयूं था, पंहिंजे कलीग्स जो ख़्यालु कयूं था, त उनजो मस्बत असरु थिए थो, तमामु सुठो असरु थिए थो। शेयरिंग जो केतिरो एहसास हुजणु खपे असां में, मीन्स की चवंदा आहिनि न शेयरिंग इज़ केयरिंग। हा हा बिल्कुलु। सो शेयर केतिरो करणु खपे? इहो ई शइ आहे, इहा इहो शेयर तव्हां शयुनि जे हवाले सां था चयो या पंहिंजे थॉट्स सां? हा बिल्कुलु सही था चयो। अक्सर माण्हू शयुनि ते साहु ॾींदा आहिनि त कपिड़ा आहिनि या कुझु वरितोसीं त कंहिंसां छो शेयर कयां। मूंखे इहा ॻाल्हि एॾी अजीब लॻंदी आहे, मां चवंदी आहियां कपिड़नि जी अहमियत छा आहे? कुझु शयूं वठी आयासीं खाइण जूं, पाइण जूं, हुनजी छा अहमियत आहे? इंसान खां वधीक आहिनि छा उहे? कुझु ॾींहं पाईंदासीं नवां कपिड़ा, ख़तम थी वेंदा, कुझु शयूं वठींदासीं खाईंदासीं, ख़तम थी वेंदियूं। पर जेकॾहिं असां कंहिंखे ॾियूं था, कंहिंसां शेयर था कयूं, त उन माण्हू खे यकीनन उहे यादि रहंदियूं। ऐं अक्सर स्टूडेंट्स में बि इहा जेलसी ॾिठी आहे त मूं वटि इल्मु आहे, मूं वटि ई सवाल जो जवाबु आहे, त ॿी कंहिं दोस्त इल्म खे त लिकाइण ज़रूरी न आहे न, बिल्कुलु लिकाए नथो सघिजे। इहो बि इलाही जेको आहे न असां शेयर न कॾहिं बि न करणु घुरिजे। इल्म खे त कॾहिं बि लिकाइण न घुरिजे। जेतिरो तव्हां इल्म खे शेयर कंदव न, ओतिरो फ़ाइदो ई वठंदव। अच्छा, सिर्फ़ु कोर्स बुक जे हद ताईं न, पर जेको आम लेवल जो भी जेको इल्म है वो हिक ॿिए ॾेई असां अगर शेयर कंदा रहूं था इलाही सुठो लॻंदो आहे। अंजला, आप क्या कहना चाहेंगी कि इल्म शेयर करना या और भी चीज़ें बहुत सारी ऐसी होती हैं, जब हम स्कूल जाते हैं तो एक दूसरे के साथ, इवन हम पेन शेयर हमने कर ली किसी के साथ, या शॉर्पनर, या कभी कोई पेंसिल या इसकी नीड हो गई, या कभी बुक शेयर कर लिया, तो आप क्या जोया मां थोरो इंटरप्ट कंदसि। अच्छा, त शेयरिंग जे हवाले सां मां ॾिठो आहे अक्सर माउरूं जेके हूंदियूं आहिनि लंच बॉक्स ॿार खे ठाहे ॾींदियूं आहिनि त वञी स्कूल में खाइजांइ, कंहिंखे खाराइजांइ न, पाण वेही खाइजांइ। हितां असां हुनखे छा था सेखारियूं? हाणे ॾिसो, मां चवंदी आहियां खाइजांइ, रुॻो पाण खाइजांइ, कंहिंखे न खाराइजांइ। ॿार रोज़ रोज़ साॻी शइ खणी ईंदो, थी सघंदो हुनखे घर जी शइ न वणे, ऐं भरिसां वरी लंच बॉक्स ॾिसंदो रहे, पर हुनखे माउ जी ॻाल्हि यादि आहे त मां पंहिंजी न ॾींदुसि शइ, ॾींदुसि त अम्मी मूंखे दड़का ॾींदी, मूंखे मार ॾींदी, छो ॾिनी, हो चाहे दिलि बि चवंदी ॿिए जो खाइण ते, पर हाणे पंहिंजो कीअं ॾे, ॾींदो त खाईंदो न ॿिए जो। ऐं पोइ इन चकर में ॿार जेको आहे न पंहिंजी खाई सघंदो आहे शइ, न ॿिए जी खाई सघंदो आहे, शेयर करे सघंदो आहे। इन सां शेयर करण सां इलाही मोहबत वधंदी आहे। ऐसे ई त न ॾिसो, शेयर कंदो जेकॾहिं ॿार त हुनखे हिकिड़ो त आदत पवंदी शेयरिंग जी, ऐं ॿियो त हुन में उहा ॻाल्हि न रहंदी त पंहिंजी शइ नाहे ॾियणी कंहिंखे, नुक़सानु थींदो। इहा ॻाल्हि माउ सेखारे न,
जेकॾहिं तव्हां वञो था त पंहिंजे दोस्तनि खे बि खाराइजो, लाज़मी ॻाल्हि आहे जेको खाराईंदो उनखे त अॻिलो त खाराईंदो। माउ कंजूस हूंदी त ॿार खे कहिड़ी सखावत सेखारींदी? हिकिड़ी मानी ॾियण में हिकिड़े अंडे ॾियण में छा सखावत या कंजूसी। ऐं एॾो ख़ूबसूरत लॻंदो आहे, ॿार खे बि अहसासु हिकिड़ो हूंदो आहे ऐं पंहिंजे पाण खे वॾो सम्झणु लॻंदो आहे जॾहिं शेयर थो करे, ख़ुशी कंदो आहे, ॿार महसूस कंदो आहे, थींदो आहे, ख़ुशी महसूस कंदो आहे। ऐं नंढा ॿार त सखी हूंदा ई आहिनि, पर वॾा थी करे असांजी तरबियत किथे न किथे माउ खे झलनि माई किथे न माउ किथे जेको करे थी न इहो उते ग़लति थी कंजूसी करण या छा। अंजला, आप क्या समझती हैं कि शेयर कितना करना चाहिए? शेयर करना अच्छी बात है, इंसान अपनी चीज़ें तो शेयर करता है, लेकिन इल्म शेयर करना भी बहुत बड़ी बात है, क्योंकि इससे इल्म शेयर करने से बढ़ता है। और क्लास में कुछ स्टूडेंट्स ऐसे होते हैं जो जिनके पास इतने वसाइल नहीं होते और इतना जल्दी वो कवर नहीं कर पाते अपनी स्टडीज़ को, तो वो अगर हेल्प चाहते हैं तो उनकी हेल्प करना बहुत अच्छी बात है। इस तरह मोहब्बत भी बढ़ती है आपस में। और जैसा कि मैंने आपको बताया कि मैंने ये नातख्वानी सीखी भी है, ये इल्म हासिल किया है, कोर्स किया है, तो अब माशाल्लाह मेरे घर में एकेडमी भी है और इस इल्म को जो मैंने हासिल किया है वो और लड़कियों में ये जो है मैं शेयर कर रही हूँ। जी, पढ़ा रही हैं, समझा रही हैं। मैं भी जो है इस इल्म की शेयरिंग कर रही हूँ और माशाल्लाह से जितनी भी लड़कियाँ आती हैं मेरे पास सब बहुत मोहब्बत करती हैं मुझसे। और वो भी जब मुझे देखती हैं कि मैं डिफरेंट चैनल्स पे जा रही हूँ और कॉम्पिटिशन्स में, तो फिर वो और ज़्यादा खुश होती हैं मुझसे और बहुत मोहब्बत करती हैं और चाहती हैं कि वो भी आगे बढ़ें। तो इस तरीके से मैं अपना इल्म शेयर कर रही हूँ। जो आपने सीखा और ऐसा क्या खास है जो आप सिखाना चाहती हैं? मैं उनको ये सिखाना चाहती हूँ कि देखें, हम महफिल मिलाद तो बगैर सीखे भी हम कर सकते हैं, बिल्कुल। लेकिन जो मुकाबले का एक माहौल होता है ना, मुकाबले का कलाम जो होता है उसका मायार वो अलग होता है। वो जब तक इंसान किसी अच्छे उस्ताद से ना सीखे तो फिर वो मुकाबले के मायार पर पूरा नहीं उतर सकता। तो मैंने अपने उस्ताद से ये चीज़ सीखी और मैं चाहती हूँ कि मैं उन स्टूडेंट्स को इस लेवल तक लाऊं। मेरी पूरी कोशिश है कि वो डिफरेंट बड़े बड़े मुकाबलों में जाएं और वहाँ पे जाके अच्छा परफॉर्म करें, अपना टैलेंट जो है वो पॉलिश कर दें। ये चीज़ मैं उनको सिखाना चाहती हूँ। सही, बेहतरीन। और आप क्या समझती हैं कि यूनिवर्सिटी जाना चाहिए लड़कियों को या बॉयज़ को, या मीन्स की यूनिवर्सिटी की एजुकेशन लाजमी है? जी, बिल्कुल लाजमी है, क्योंकि मैं भी पढ़ चुकी हूँ और पढ़ने के साथ साथ मैंने जो है वहाँ पे बहुत कुछ सीखा है और अपने जो है स्किल्स को पॉलिश किए। तो मैं तो कहती हूँ कि जाना चाहिए लड़कियों को, ताकि वो अपने टैलेंट को कर सके। ज़ाहिदा अबड़ो साहिबा, अवां टीचर आयो माशाल्लाह, छा था समझो तो यूनिवर्सिटी जी एजुकेशन केतिरी लाज़मी आहे? असांखे अॻिते वधणु खपे, पढ़णु खपे। बिल्कुलु। ऐं चवंदा आहिनि यूनिवर्सिटी में वण जी काठी मिले थी ऐं घणो कुझु माण्हू खे सिखण जो मौक़ो मिले थो। बिल्कुलु, हिकिड़ा वॾा इदारा आहिनि यूनिवर्सिटी जी, ऐं ॿारनि खे ज़रूरु वञणु घुरिजे। जेको ॿार में टैलेंट आहे उहो उते ई उनजो नज़र अचे थो। बिल्कुलु। ऐं उनखे हिकिड़ो प्रोमोट करण लाइ उस्ताद बि सुठा मौजूदु आहिनि, त छो उन्हनि मां फ़ाइदो वठिजे। ख़ासि तौर ते असांजी नियाणियुनि ॻोठनि मां ईंदियूं आहिनि, हॉस्टल्स में रहंदियूं आहिनि, ऐं छोकिरा बि ईंदा आहिनि, त मां ॾिठो आहे उहे जेके ॻोठनि मां अचनि था वधीक महिनत था कनि। उन्हनि खे अहसासु आहे त असां केॾी मुश्किल सां हिते आया आहियूं ऐं उन्हनि खे अहिड़े यूनिवर्सिटीज़ मां यकीनन फ़ाइदो बि पहुचे थो ऐं अॻियां वधी बि अचनि था। मां ॾिठो आहे केतिरा ई CSS ऑफिसर्स जेके आहिनि से हुन मां अचनि था, रूरल मां अची वञनि था। ज़रूरु न आहे त सॼा अर्बन जा ई हुजनि, रूरल एरियाज़ मां अचनि था ऐं पढ़नि था ऐं तमामु सुठो अॻियां अचनि था। बेहतरीन। हाणे प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे। आख़िर में कहिड़ो असांजे व्यूअर्स खे तव्हां मैसेज ॾियणु चाहींदा? मां उहा ई ॻाल्हि कंदसि त दरगुज़र करणु सिखो, सहप सिखो, ऐं जेसि ताईं ॿियनि जे लाइ तव्हांजे दिलि में हिकिड़ो नरम कॉर्नर न हूंदो न, तेसि ताईं शायदि अॻिले माण्हूअ जी तव्हां ॾांहुं दिलि न वरंदी। पंहिंजे दिलनि खे नरम कयो ऐं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते झेड़ा झटा न कयो। तमामु वरी शेयर वारी ॻाल्हि तव्हांजी मूंखे सुठी लॻी, त माना शेयरिंग मां पाण बि चाहींदी आहियां, जेका शइ हुजे शेयर करे छॾियो। तमामु ख़ूबसूरत मैसेज आहे। थैंक यू सो मच। अवां हिन प्रोग्राम में आए ॾाढी ख़ुशी थी। यकीनन असांजे व्यूअर्स जेको आहे घणो कुझु सिखियो हूंदो, पिरायो हूंदो ऐं हुन सां गॾोगॾु असां जेको आहे नात ॿुधण जी सादत बि हासिलु कईसीं। ऐं हाणे बि असां नात जेको आहे आख़िर में असां अंजला अंसारी खे ॿुधंदासीं। ऐं नाज़रीन, ज़ोया ब्लोज ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजनि वॾनि जो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजे इर्द गिर्द जेका शेयरिंग आहे उहा ज़रूरु कंदा रहो। ऐं जेके माना ॾिसो था जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे पंहिंजूं शयूं ॾेई छॾींदा कयो, छो जो इन सां ई असांजो जेको ज़हन आहे उहो वसी थिए थो, असांजे रूह खे राहत मिले थी। अंजला अंसारी, आपकी तरफ आएंगे, क्या सुनाना चाहेंगे नात? कौन सी नात? मैं एक बहुत ही खूबसूरत कलाम जी वो सुनाना चाहूँगी आपको। जहाँ भी हो वहीं से दो सदा,
سرکار سنتے ہیں، سرے آئینہ سنتے ہیں، پسے دیوار سنتے ہیں، سرے آئینہ سنتے ہیں، پسے دیوار سنتے ہیں، میرا ہر سانس ان کی آہٹوں کے ساتھ چلتا ہے، میرا ہر سانس ان کی آہٹوں کے ساتھ چلتا ہے، میرے دل کے دھڑکنے کی بھی وہ رفتار سنتے ہیں، اور میں صدقے جاؤں ان کی رحمت للعالمین پر، میں صدقے جاؤں ان کی رحمت للعالمین پر، پکارو چاہے جتنی بار، وہ ہر بار سنتے ہیں، پکارو چاہے جتنی بار، وہ ہر بار سنتے ہیں، جہاں بھی ہو وہیں سے دو صدا سرکار سنتے ہیں۔